सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन। ॾाढो प्यारो शहर मदीने जो, ॾाढो प्यारो शहर मदीने जो, खुदा जो दरिया दर मदीने जो, खुदा जो दरिया दर मदीने जो, ॾाढो प्यारो शहर मदीने जो, ॾाढो प्यारो शहर मदीने जो, खुदा जो दरिया दर मदीने जो, खुदा जो दरिया दर मदीने जो। सुभान अल्लाह। तैबा जे बि ॾिठो तंहिंखे चयो, तैबा जे बि ॾिठो तंहिंखे चयो, नालो तूं खण बिहर मदीने जो, नालो तूं खण बिहर मदीने जो, खुदा जो दरिया दर मदीने जो, खुदा जो दरिया दर मदीने जो, ॾाढो प्यारो शहर मदीने जो, ॾाढो प्यारो शहर मदीने जो, खुदा जो दरिया दर मदीने जो, खुदा जो दरिया दर मदीने जो, खुदा जो दरिया दर मदीने जो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, सिंध टीवी जे सुहिणे प्रोग्राम मदाहे मुस्तफ़ा में आऊं आहियां तव्हांजी मेज़बान फौज़िया ख़ादिम ऐं आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह असीं बिल्कुलु ठीकु ठाकु आहियूं ऐं असांजी दुआउनि जो तुफ़ैल अमीन बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदव ऐं दुआऊं जेकी बि कयो दिलि सां कयो। ऐं आउं अक्सर इहो बि चवंदो आहियां त दुआउनि जे लाइ कंहिंखे चवंदा न कयो, अहिड़ो को अमल कंदा कयो, अहिड़ी का ॻाल्हि छॾे ईंदा कयो जो माण्हू अज़ ख़ुदि पाण मुरादो तव्हांजे लाइ दुआऊं कनि। असीं फौज़िया ॾाढा भागवंत आहियूं जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं ऐं उनजी साराह उनजी वाखाण असांजे प्रोग्राम में पहिरीं रमज़ान खां वठी हले पई ऐं हिन प्रोग्राम जी मार्फत जेकी घर वेठा आहिनि, जेकी टीवी ॾिसनि पिया, सभु मिठे मुड़ुसर जा सना ख़्वान थी विया आहिनि। ऐं असां जॾहिं हिते रूह परवर नशियात कयूं पिया ऐं जॾहिं नातूं हिते हिन प्रोग्राम वसीले जेकी घर वेठा आहिनि उहे ॿुधनि पिया नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त उहे बि पंहिंजनि चपनि में असां वारियूं नातूं ई पढ़नि था पिया ऐं सुभान अल्लाह। कुझु फीडबैक अहिड़ो मिले पियो, दोस्त फ़ोनियूं कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि ॾाढी सुठी नशियात वञे पई ऐं जीअं जीअं असांजा ही पहर गुज़रनि पिया ॾाढा सुहिणा मन मोहणा गुज़रनि पिया ऐं मिठे मुड़ुसर जी तारीफ़ उनजी सना जेतिरी बि हुजे वधीक सवाबु मिले थो ऐं इहा बि इबादत में ॻाल्हि शुमार थिए थी। हिकु त रब करीम जो ज़िक्र चवंदा आहिनि त वांदकाईअ खां बहितर आहे त रब करीम जो ज़िक्र कजे ऐं उनजे मिठे महबूब जो ज़िक्र कजे ऐं उन मिठे महबूब जी तारीफ़ में पाण पहिरीं रमज़ान खां वठी मसरूफ़ पिया आहियूं ऐं माशाअल्लाह ॾाढा ईअं खणी चऊं त सुकून में पिया आहियूं। सो हाणे हलूं भला जजनि जे पासे ॾे ऐं जजनि सां तारुफ़ बि करायूं पंहिंजो ऐं उन्हनि खां बि हाल वाल वठूं। छा ख़्यालु आहे तव्हांजो? हिन पासे इरफान समूह साहिब वेठो आहे। इरफान साईं बिस्मिल्लाह, भलीकार तव्हांखे। ऐं कल्ह ॾाढो सुठो प्रोग्राम पंहिंजो नशर थियो, अॼु ॿीहर तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो आहियो। भलीकार, ख़ुशामदी। थैंक यू लख थोरा इरशाद तव्हांजा, फौज़िया तव्हांजा लख थोरा। ऐं मां हर एपिसोड में चवंदो आहियां त मां हाणे जॾहिं थोरो ब्रेक थी असांजी मां मज़हर हुसैन सां हिकिड़ी डिस्कस कईसीं त हिन मदाहे मुस्तफ़ा जे प्रोग्राम खां पोइ हाणे सिंध जे जेके नयत ख़्वान आहिनि उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मिली वियो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पहिरियां त ही नौजवान हे अदा अदड़ियूं महिनत मतिलबु इन लाइ बि न कंदा हुया त भई ठीकु आहे को अॻिते निकिरण जो रस्तो ई कोन्हे को। सही बाक़ी हर मुक़ाबलनि जा प्रोग्राम थींदा हुया पर ही जस्ट वञे थो सिंध टेलीविज़न नेटवर्क ॾे जिन ही एॾो वॾो रूह परवर
ऐं वरी रहमतुनि वारो जेको प्रोग्राम मुनक़िद कयो सही त उन में जेके अॼु असांजा पार्टिसिपेट आया आहिनि मां सम्झां थो तव्हां जेका लिंक ॾिनी त उन मां अॼु 7 वेंदा बिल्कुलु ऐं बाक़ी 4 असां सां रहंदा बिल्कुलु जेके 7 वेंदा उहे डबल महिनत कंदा वरी नेक्स्ट रमज़ान में असां सां मुलाक़ात ज़रूरु कंदा सही ॾिसूं था त कंहिंजो नसीब केतिरो ज़ोर आहे अॼु बिल्कुलु बिल्कुलु मखणे फ़क़ीर खे त असां सां एॾी मोहबत थी वई आहे हिन प्रोग्राम जी मार्फत चवे थो त हीउ प्रोग्राम ॿारो ई हुजे पर रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो असां हिन प्रोग्राम खे बाक़ाइदगी सां कंदासीं उन खां पोइ ॿिए साल बि कंदासीं साईं तमामु हिकिड़ो सुहिणो प्रोग्राम सुठो प्रोग्राम आहे मां ईअं सम्झां थो त असांजा ॾिसंदड़ ॿुधंदड़ बि ॾाढो ख़ुशि थी पवंदा ॾाढो ख़ुशि थींदा इंशा अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे दुआऊं ॾींदा इंशा अल्लाह ताला उन्हनि जे दुआउनि सां अल्लाह ताला असां ते राज़ी थी पवंदो असांजा बेड़ा पवंदा। ऐं सची ॻाल्हि इहा आहे मखणा साईं त राति जो हिन प्रोग्राम खे करण खां पोइ राति जो निंड जेका अचे थी न वॾी मज़ेदार थी अचे सुभान अल्लाह वॾी फ़रहत वारी निंड पुरसुकून निंड थी अचे हेड़ी ज़बरदस्त महफ़िल खां पोइ माशाअल्लाह वाह वाह मदर साईं वलीकार तव्हांखे बि साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह लख लाइक ऐं सभिनी दोस्तनि जा ऐं शुक्रगुज़ारी तमामु घणी चैनल जे मालिकान जी ऐं असां जेको कुझु कयूं पिया मां सम्झां थो इहा तमामु घणी सेटिस्फेक्शन आहे निहायत सेटिस्फेक्शन आहे आसूदगी आहे दिली ज़हनी रूहानी तरह बिल्कुलु जेको कमु कयूं पिया हू निहायत ई लाजवाब क़िस्म जो आहे ऐं असांजा भाग भला अलाह साईं असांखे हिन कम लाइ असांजो इंतिखाब कयो निहायत शुक्रगुज़ारी लख एहसान पोइ तव्हां टई मोज़िज़ जज असां सां गॾु आहियो असीं बि तव्हां सां गॾु आहियूं जेके टिनी जजनि जी इजाज़त हुजे त अॼोको पहिरियों घुराइजे सभ खां पहिरियां कंहिंखे दावत ॾींदो सभ खां पहिरियां असां दावत ॾींदासीं अक्सा अब्दुल ख़ालिक खे अक्सा अब्दुल ख़ालिक खे अक्सा अब्दुल ख़ालिक खे गुज़ारिश आहे त उहो डाइस ते अचे ऐं मिठे मुर्सल जी तारीफ़ में सुठी आवाज़ आहे तमामु प्यारी जा गुल निछावर करे जी अदी अक्सा अब्दुल ख़ालिक इंसान बयान कंदो छा शान मोहम्मद जो तारीफ़ में आहे लिखियल कुरान मोहम्मद जो ॿिया सभई नबी नफ़सा नफ़सीअ में लॻल हूंदा उम्मत जी शफ़ा लाइ हथ नबी साईं जा खयल हूंदा ॿिया सभई नबी नफ़सा नफ़सीअ में लॻल हूंदा उम्मत जी शफ़ा लाइ हथ नबी साईं जा खयल हूंदा उम्मत सदीअ ते एहसान मोहम्मद जो तारीफ़ में आहे लिखियल कुरान मोहम्मद जो इंसान बयान कंदो छा शान मोहम्मद जो तारीफ़ में आहे लिखियल कुरान मोहम्मद जो अक्सा अब्दुल ख़ालिक तिर्ज़ ॾाढी मशहूर आहे पर हिन में हिन जेकी पंहिंजूं मुर्कूं ॾिनियूं आहिनि न थोरो मुनफरिद थी वियो मां जेको सोचियां पियो तिर्ज़ ॿुधल थी लॻे पर पोइ वरी देरि सां मां सम्झुसि छो त अदीअ जूं जेकी मुर्कूं हुयूं जेकी जॻहियूं हुयूं अलॻि अलॻि हुन पंहिंजी तरतीब सां हले पई सो बहरहाल जज असांजा मोज़िज़ उन्हनि ॾे ॿुधंदासीं इरफान साईं छा चवणु चाहींदो अक्सा बेटा ॻाल्हि इहा आहे त सॼी उन काइनात जे ॿिन्ही जहाननि जे सरदार जी सना
लेकिन बेटा छो जो ही नत जी कॉम्पिटिशन जो मुक़ाबिलो आहे, हिन में हर नियाणी हर अधो असांखे ईअं अज़ीज़ आहे जीअं असांजा पंहिंजा जिगर जा टुकड़ा हुजनि। तव्हां असांजा बचा आहियो, असांजो नियाणियूं आहियो पुटु। सो वजह त खोड़ सारियूं थी सघनि थियूं पुटु, जॾहिं इंसानु हिकु त वेटिंग हूंदी आहे, जेका तव्हांजी पहिरीं वारी परफॉर्मेंस हुई, उन परफॉर्मेंस खां ही परफॉर्मेंस तमामु पुअर परफॉर्मेंस रही बेटा। ऐं मक़सदु एस ताईं जो मूंखे तर्ज़ सम्झ में न पई अचे त हीअ तर्ज़ तव्हां उहा ई पढ़ी रहिया हो या का इन जी तव्हां तर्ज़ ॿी बि तव्हां ठाही आहे। सो इन जे करे असाई में इलाही सुर डिस्टर्ब रहिया, तव्हां आख़िर ताईं कोशिशि कंदा रहिया त मां मेंटेन कयां पंहिंजे स्केल खे, लेकिन उहो सुर मेंटेन न थी सघियो पुटु। सो तव्हांखे मार्कूं जेके मुंहिंजे तरफ़ां बचा 5 मार्कूं इरफान समय साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। जी मखणी फ़क़ीर खां पुछा कयूं त भला उन जे हवाले सां। अदी अक्सा तमामु सुहिणो पढ़ियो, सुठो पढ़ियो, पर वीचारी थकल आहे, टाइम घणो लॻी वियो अथसि हिते वेही वेही। अॻे पहिरें भेरे बि आया त वीचारा तमामु इंतज़ार खां पोइ जेको घणो इंतज़ारु कंदो आहे न, असां ख़बर आहे त जंहिं महफ़िल में असांखे इंतज़ारु कराईंदा आहिनि न, उते असांजो आवाज़ न हलंदो आहे। सही सही। हिते बि वीचारनि खे इंतज़ारु थियो आहे, थकावट जे करे वाकई जेको आहे सो आवाज़ ते थोरो असरु पइजी वियो आहे। बहरहाल अदी अक्सा जी महिनत भली आहे, लॻे थो त महिनत तमामु सुठी करे थी ऐं वॾी चाहत सां चानत सां इन जी नात सां वॾी मुहबत आहे। अलाह ताला हुनखे कामयाबी कामरानी नसीब कंदो। मां पंहिंजे तरफ़ां अदी खे 6 मार्क्स ॾियां थो पियो। मखणी फ़क़ीर तरफ़ां 6 मार्कूं तव्हांखे मिलियूं आहिनि। अक्सा अदी मज़हर हुसैन साहिब छो माण्हू त ॾिसंदा त एॾो सुठो पढ़ियो त हिनखे ईअं छो चई छॾियो। सो असांजे मथां ही ज़िम्मेवारी आहे, ही कर्ज़ आहे असांजे मथां। सो जेकॾहिं को जेके ख़बर न हुजे उहो को मिस्टेक करे त उनखे त मतिलबु माफ़ करे सघूं था असां, पर तव्हां त ॼाणो था, इन्हनि शयुनि खे सम्झो था, तव्हां ते वधीक ज़िम्मेदारी आहे वारसी साहब। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। अदी अक्सा माशाल्लाह हींअर ताईं एक्टिव आहे, असां ॾिसूं पिया ॿियनि प्रोग्रामनि में, ऐं हींअर ताईं मां हशाश बशाश बि आहे, पर थोरी परफॉर्मेंस में इहा थोरी तेज़ी हुई ऐं जेका तर्ज़ हुई उनखे बरक़रार पंहिंजो रखण में थोरी डिफ़िकल्टी थी आहे। पिच जो बि थोरो मसइलो थियो आहे। ॿियो नफ़्सा नफ़्सी जेको हिकिड़ो लफ़्ज़ आहे नफ़्सा नफ़्सी, हुन में गैप ॾिबो त हुनजो मतिलबु कुझु ॿियो थी वेंदो। नफ़्सा नफ़्सी हिकिड़ो लफ़्ज़ आहे त हुन में बाबा पाज़ कोन ॾिबो। ठीकु आहे, मां त तव्हांखे मां 6 मार्क्स ॾियां। 6 मार्कूं मज़हर हुसैन तरफ़ां तव्हांखे। सो वरी ॾिसूं था त तव्हां जूं मार्कूं टोटल केतिरियूं थियूं थियनि ऐं ख़बर पवंदी तव्हां असांजे हिन प्रोग्राम जो हिसो थियो थियूं या न। भेण तव्हां पंहिंजी जाइ ते वियो, महिरबानी करे। थैंक यू, जज़ाकल्लाह। सो फौजिया, पहिरियों जेको असांजो मरहलो आहे उहो शुरू थी चुको आहे। असांजी अदी अक्सा अब्दुल ख़ालिक पहुची वई ऐं हुन ॾाढो सुठो पंहिंजे तरीक़े सां निभायो पियो। आवाज़ भी माशाअल्लाह प्यारी है, पर बिल्कुलु कोशिश करें इंशाअल्लाह कामयाबी। सो हाणे थोरो तरतीब खे मटायूं, जेकी पहिरियां आया उन्हनि खे विच में घुरायूं, पोयां जेकी आया उन्हनि खे अॻ में घुरायूं, कुझु अहिड़े तरीक़े सां सिलसिलो जोड़ियो त बहितर आहे। असांजा नात आहिनि मोहम्मद मूसा वारसी साहब खे गुज़ारिश आहे त उहे अचनि। मां चुप तभी थो आया, मां चुप तभी थो आया, दरबारे मुस्तफा में अखड़िन सां थो ॻाल्हायां, अखड़िन सां थो ॻाल्हायां, दरबारे मुस्तफा में
मां चुप तभी थो आहियां मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे मरण खां पोइ पुछजे त कोई चइजो हू नात था पढ़ण पिया हू नात था पढ़ण पिया दरबार मुस्तफा में मां चुप तभी थो आहियां मां चुप तभी थो आहियां दरबार मुस्तफा में सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहम्मद मूसा वारसी साहब सुभान चुप करे पियो तो ॾिसूं भला प्यारी पढ़िया पर कुछ चेंजिंग नजर आई आहे सुर में चेंजिंग हुई पर माशाल्लाह आवाज ॾाढी प्यारी आहे कुछ कंफ्यूज आयो जजन ने वञूं साईं हलो जज छा था सम्झो भला पंहिंजी परफॉर्मेंस तव्हांखे ख़बर हूंदी अल्लाह भली कंदो अल्लाह भली कंदो इंशाअल्लाह। सभु ॻाल्हि साईं अल्लाह भली कंदो बिल्कुलु इरफान साईं मूं ॾिठो पए तव्हां जेके शुरू में जीअं नात शुरू थी तव्हां वाह वाह कई हुन खां पोइ थोरा ईअं चेहरे जा जेके तासुरात आहिनि उहे मटिजी विया आहिनि छो मटिया आहिनि असल में इरशाद साईं ही प्रोग्राम जॾहिं ख़तमु थींदो वाइंड अप ते पहुचंदो जी साईं त तव्हां यकीन ॼाणो छो जो ही अहिड़ी बारगाह आहे हिते न का ख़ुशामद जी ॻाल्हि करे सघिजे थी बिल्कुलु ऐं न सारा ऐं सना खां मुड़ी सघिजे थो मक़सदु शायदि ही मां काफ़ी ॾींहंनि महीननि ताईं हिन प्रोग्राम जो पड़ाड़ो पंहिंजे ज़हन मां कढी सघां सही सो ही एॾो वॾो प्रोग्राम आहे ऐं हिन में एॾा वॾा नहत ख़्वान एॾा सुहिणा ऐं सुठा आवाज़ मूंखे ख़बर न हुई जॾहिं मूंखे इमरान ऐं मुंहिंजे सिंध टीवी जे इदारे मूंखे घुरायो त हुनजो त नहत कॉम्पिटिशन आहे हिकिड़ो वॾो त मूं चयो त एतिरा हूंदा ई न माण्हू मां हिकिड़े 2 ॾींहं में ऑडिशन करे असां मोटींदासीं लेकिन यकीन ॼाणो ही हिकिड़ो वॾो मौजज़ो आहे त हे आशिक़ रसूल ही पंहिंजे मुंहिंजे आका सां एॾो इश्क करण वारा नौजवान ऐं ख़ासि तौर ते मोहम्मद मूसा एॾो मुश्किल पढ़े थो त जेकॾहिं मां चवां त जीअं उर्दू नहत ख़्वानी में वहीद ज़फ़र कासमी ऐं ख़ुर्शीद अमन जो जेको हिकिड़ो मक़ाम हो नंढी नंढी शुरतियूं ऐं मुर्कियूं ख़ान साहब हुयो ख़ुर्शीद अमन जो पढ़णु ये सभु तुम्हारा करम है आका हुन जेको पढ़ियो आहे त मतिलबु मां कॾहिं कॾहिं कंपेयर कंदो आहियां त काॾे नुसरत फ़तेह अली ख़ान साहब काॾे ख़ुर्शीद लेकिन के जॻहूं हुन अहिड़ियूं बारीकी सां ॾिनियूं आहिनि ऐं उहो ई उन ई गले सां तुंहिंजे गले जी निस्बत आहे ऐं ॾाढो मुश्किल पढ़ी थो जॾहिं तव्हां स्टार्ट कयो त मां सख़्ते में अची वियोसि शायदि मुंहिंजी का नज़र तोखे लॻी वई ऐं जॾहिं मिसरो तव्हां मोटी आया हो अभोग चऊं जंहिंखे असां लिंक लाइन ते जॾहिं तव्हां आयो त तव्हांजो सुर स्केल तव्हां निभाए न सघिया स्केल सां ही थोरी ॻाल्हि इन लाइ कंदा आहियूं त ॾिसंदड़नि खे ख़बर पए त थियो छा आहे छो माण्हू त ॾिसंदा त एॾो सुठो पढ़ियो त हिनखे ईअं छो चई छॾियऊं सो असांजे मथां ही ज़िम्मेवारी आहे ही कर्ज़ु आहे असांजे मथां सो जेकॾहिं जेके ख़बर न हुजे उहो को मिस्टेक करे त उनखे त मतिलबु माफ़ु करे सघूं था असां पर तव्हां त ॼाणो था इन्हनि शयुनि खे सम्झो था तव्हां ते वधीक ज़िम्मेदारी आहे वारसी साहब सो तव्हांजे लाइ मूंखे यादि आहे पहिरियां मां तव्हांखे 9 मार्कूं ॾिनियूं हुयूं ऐं हिन राउंड में जेको तव्हां परवाज़ ॾाढी वॾी भरी आहे उनखे सिर्फ़ु उनखे ॾिसी करे बाक़ी मिस्टेक वॾी आहे इहा त मां तव्हांखे ॾींदुसि 8 मार्कूं साईं इरफान समय साहिब पारां तव्हांखे मिलियूं आहिनि सो हाणे साईं मखणे फ़क़ीर खां पुछा कयूं था साईं छा चवणु चाहींदो वारसी साहब तमामु सुठी नात पढ़ी जी साईं
पर इहे मां अॻु में ॿुधायूं था संगत खे ऐं नात ख़ाननि खे त उन्हनि जे थकावटनि जे करे शायदि उन्हनि जे आवाज़ थकावट सभिनी जे लाइ आहे, मखण साईं थकावट सभिनी जे लाइ आहे। हा पर थोरो आहे मसइलो उन्हनि जे लाइ वक़्त खे ॾिसी करे डिसीजन छो जो मां त नात ख़ान आहियां ऐं उहे त मुंहिंजा भाइर आहिनि न, हिकु फील्ड वारा माण्हू आहियूं, ख़बर पवे थी पई त हिननि जे आवाज़नि ते असर आहे, ज़ाहिर आहे त ईअं थींदा वेंदासीं न जेकॾहिं असांजूं मार्कूं कंहिंजे हथ में हुजनि त असांखे बि शायदि घटाए ॾींदा। असांजी तबियत जो हाल ॾिसी करे बहरहाल पोइ बि वारसी साहिब खे मुबारक आहे, तमामु हिकिड़े सुहिणे अंदाज़ में नात पढ़ण जो रुख अहिड़ो थो ॾे जो माण्हू जे दिलि मां ईअं दऊं थो निकिरी वञे। अलाह ताला वारसी साहिब खे ख़िज़री हयाती ॾे, इंशाअल्लाह ताला अञा महिनत कंदा, इंशाअल्लाह ताला पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा। मां वारसी साहिब खे वाह साईं वाह 9 मार्कूं मार्कूं साईं, बेस्ट ऑफ लक। हिकिड़ी मार्क होॾो कटिजी वई त मुखड़े साहिब तव्हांखे वाधारी मार्क करणी आहे। जी वाह वाह साईं, तव्हांजो नसीब। मोहम्मद मूसा वारसी तमामु सुठो पढ़ियो, ॾाढो लाजवाब स्टार्ट हो, तहमुल सां बाक़ाइदा पंहिंजे किरदार खे निभाईंदे। बाक़ी इरफान साईं वारियूं ॻाल्हियूं, मखणे साईं वारियूं ॻाल्हियूं सभु शामिल हाल आहिनि। मां मार्क्स ते ईंदुसि डायरेक्ट 7 मार्क्स ताईं। 7 मार्कूं साईं। वाह वाह साईं, नसीब जी ॻाल्हि आहे। सो ॾिसूं था आख़िर में जमो करे जॾहिं मार्कूं जमो कंदासीं त पोइ ख़बर पवंदी त केरु केतिरियूं मार्कूं खणे थो। मोहम्मद मूसा वारसी साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। फ़िलहाल तव्हां पंहिंजी सीट ते वियो, थोरी देरि में वरी नतीजनि जो ऐलान बि कंदासीं। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि हिन प्रोग्राम में शरीक थियण जे लाइ हाफ़िज़ सफ़दर हुसैन इंदड़ साहिब खे त हू अचनि ऐं नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणनि। त पोइ अचे पियो हाफ़िज़ सफ़दर हुसैन इंदड़ साहिब। जी साईं, बिस्मिल्लाह। सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। अल्लाहु 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 अल्लाह हो ए दिल एडो तड़पो न रोई, अल्लाह हो ए दिल एडो तड़पो न रोई। इंशा अल्लाह 12 महीने सागे महीने मोटी हलबो मदीने। हक अल्लाहु 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 अल्लाह हो साईं सोने जी सिकारिया बियो, अल्लाह हो साईं सोने जी सिकारिया बियो। मूं वटि छाहे छा कुझु ठाहे गॾु कयो आहे, मूं गम में गीने मोटी हलबो मदीने। हक अल्लाहु 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 अल्लाहु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह साईं, माशाअल्लाह, तमाम प्यारी आवाज़। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। फिर असां सुहिणो निभाउ कयो अथई। अलल फ़कीर ॻायो हुयो, टिड़ी पवंदा टारी जॾहिं ॻाढ़ा गुल तॾहिं मिलंदासीं। सो इरफान साईं तव्हां ॾेई असांजी दीदा। तमामु सिंध जी उहा तारीख़ी धुन, सिंध जो उहा कंपोज़िशन, उहा फोक जेका दुनिया जे कुंड कुर्छ में मुंहिंजी धरतीअ जी सुञाण आहे। सो साईं मज़हर हुसैन ऑडिशन खां वठी हिन ग्रांड सेट ताईं चवंदो ईंदो आहे त कोशिशि कयो, छो जो अहिड़ा प्रोग्राम जॾहिं थींदा त हाणे शऊर जाॻंदो। उन वक़्त में इहो हो त कंपोज़र न हुया, जे हुया त नात ख़्वाननि जी पहुच न हूंदी उन्हनि ताईं, त पोइ फिल्मी धुननि ते आहे त हुज़ूर जी सना उहा जंहिं ते लिखंदो सुठी हूंदी, लेकिन चाहियूं था त हुज़ूर जी सना सां गॾु
जंहिं हुज़ूर तव्हांखे जंहिं खिते में आहे त नसीब न हिते पैदा थिया त हुन पंहिंजे खिते जी पंहिंजे नत ख़्वानी जे ज़रिए ख़िदमत कयो त अॻिते हली करे कोशिशि कंदा हलो त पंहिंजी कंपोज़िशनूं मुतारिफ़ करायो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं प्रोग्राम स्टार्ट कयोसीं त फौज़िया चयो त मूं वटि हिकिड़ी कंपोज़िशन आहे, मखणा साईं बाबा ते तव्हां लिखी ॾींदव त साईं जन चयो बिल्कुलु लिखी ॾींदासीं। त ॾाढी सुठी नत पढ़ी आहे तव्हां। ऐं कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त हिकिड़ी परफॉर्मेंस एतिरी पावरफुल हूंदी आहे त असांखे तवक़ो हीअ हूंदी आहे त ॿी उन खां वधीक हूंदी, ऐं इन जे करे जॾहिं वरी उन लेवल खां थोरो बि घटि थींदो आहे त असां हौसलो हारे वेहंदा आहियूं। आहे तमामु सुहिणो ज़िक्र। हिन ई महीने अलाह करे सभई मोटी वञूं मदीने वरी, सो आका जी ज़ियारत कयूं। लेकिन प्रोग्राम मदाह मुस्तफ़ा सिंध टेलीविज़न जो पहिरियों एॾो वॾो नत जो कॉम्पिटिशन जो मुक़ाबिलो, हिन में हाफ़िज़ सफदर हुसैन तूं जेको अंतरो पहिरियों खयो उन खां तुंहिंजा सुर टुटणु शुरू थिया, ऐं जेको पढ़ियो आहे तव्हां उन में पुख़्तगी न आहे। जीअं जंहिं रूह सां जीअं पहिरियां तव्हां पढ़ियो त असां त मस्तु थी वियासीं ऐं पूरा 15-20 मिंट मूं नोट कयो त सिर्फ़ु तोखे न हुआसीं। हिन परफॉर्मेंस में उहा परफॉर्मेंस न हुई, उहो जज़्बो न हो। सो ही मुक़ाबिलो जो कमु आहे, कॾहिं हेॾे त कॾहिं हेॾे। बहरहाल मुंहिंजे तरफ़ां तोखे जेके मार्क्स आहिनि बाबा साईं 8 मार्कूं साईं पोइ बि तव्हांखे मिलियूं आहिनि। भागवंद आहियो फ़कीर सफदर हुसैन इंदड़ साहिब, हाफ़िज़ सफदर हुसैन इंदड़ साहिब। हाणे ताईं मखणा साईं तव्हां छा चवणु चाहींदो? हाफ़िज़ सफदर हुसैन साहिब पोइ नात जी भेट में हिन नात में थोरो पोइते आया आहिनि। नात बि आहे तव्हांजी आहे साईं, शायरी बि आहे त मुंहिंजी, पर ॻाल्हि हिते त इंसाफ़। हा सही। हा जेकॾहिं ईअं न हुजे त मां चवां मुंहिंजी नात पढ़ी त मां हिनखे नंबर ॾेई छॾियां, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, पर हिते आहे इंसाफ़ जी साफ़ ॻाल्हि। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह हीअ नात बि भली तव्हां पढ़ी आहे, तव्हांजो आवाज़ु भलो आहे, तव्हां आवाज़ु मिठो आहे ऐं तव्हांजी महिनत आहे। अलाह तव्हांखे पंहिंजी महिनत में कामयाबी कामरानी नसीब करे। असांजी दुआ आहे मां तव्हांखे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स जे जेतिरो मुश्किल पढ़ंदव ओतिरो तव्हांजे लाइ ग्राउंड वधीक खपे, तव्हांजे सुर लॻाइण जो बि, ऐं तव्हांखे स्टेमिना बि वधीक, ताक़त बि वधीक खपे। टियों दफ़ो तव्हां आयो त उहो सुर क़ाइमु न रखी सघो तव्हांजो। मिसरा जेका अंतरो आहे हुन में आवाज़ थोरो लसजी वियो आहे, ॿई भेरा निड़ीअ में थोरो घणी प्रॉब्लम थियो आहे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। हिकिड़ी वॾी चवणी आहे इरफान साईं, तव्हां बिस्मिल्लाह खे मां मुखातिब कंदे ॻाल्हि कंदुसि त कंहिं तमामु वॾी आर्टिस्ट खे खां पुछियो त वॾो आर्टिस्ट कीअं ठहंदो आहे, वॾे आर्टिस्ट जी सुञाणप छा हूंदी आहे, ऐं कहिड़ी शइ आहे जेका हिकिड़े आर्टिस्ट खे वॾो आर्टिस्ट बणाईंदी आहे। जी साईं। हुन आर्टिस्ट जवाबु ॾिनो त उहा सिलेक्शन आहे। सही। कमु सभिनी खे अचे थो, लहन बि सभिनी जो सुठो हूंदो आहे, जज़्बो बि हूंदो आहे, सभई जाॻिया बि आहिनि, सभई आया बि आहिनि, सभई इंतज़ार में बि आहिनि। शायर जी चयो आहे न साईं त अंदाज़ बयां रंग बदल देता है, वरना दुनिया में कोई बात नई बात नहीं। बिल्कुलु सही। त उहा जेका सिलेक्शन आहे न, सिलेक्शन मीन्स तव्हांजी सिलेक्शन पोइ भेरा तमामु ज़बरदस्त हुई। असांजी एक्सपेक्टेशन जेका हुई तमामु घणी हुई अव्हां में, ऐं मूंखे उमेदु आहे त उहे इनशाला रहंदियूं, बिकॉज़ दिस नॉट एंड ऑफ लाइफ। ऐं इहो हिकिड़ो राउंड जो एंड ज़रूरु आहे, पर पंहिंजे कम जो एंड न आहे। ऐं मां तव्हांखे 8 मार्क्स तव्हांजा थिया आहिनि। 8 मार्क मज़र हुसैन तरफ़ां सां। ऐं गॾो गॾु उमेद बि रखिजे थी त ईंदड़ हुन में जेको थींदो चटाभेटी जेका थींदी हुन में हिन ॻाल्हि जो तव्हां निहायत ख़्यालु रखंदव, छो जो 8-10 ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि बि लूज़ थींदी त हुन में नुक़सानु थींदो। ठीकु आहे न? हाफ़िज़ सफदर हुसैन इंदड़ साहिब, वरी महिरबानी, तव्हां पंहिंजी सीट ते वियो। थोरी देरि में नतीजो पधिरो थींदो, ॾिसूं था त केरु असां सां गॾु रहे थो ऐं केरु असांखे छॾे वञे थो। ऐं फौज़िया हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नोट कई आहे, 3 सना ख़ाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि अची चुका आहिनि, उन्हनि हिसो वरितो आहे, पर जज उन्हनि मां मुतमिन न आहिनि थी सघिया। जेका पहिरीं परफॉर्मेंस हुई पहिरें राउंड में, उहा ॾाढी शानदार हुई
ऐं पाण जज तस्लीम करे चुका आहिनि झूमंदा रहियासीं सो टई जेके आहिनि टिनी जेका आहिनि सा उहा परफॉर्मेंस उहा नंढी आहे जेका पहिरियां ॾियणु घुरिजे आहे उन खां वधीक ॾियणु घुरिजे आहे वधीक मार्कूं खणणु घुरिजनि आहे पर अलाए जे छो अलाए छा थी वियो आहे उन्हनि खे ख़ैर ॾिसूं था त हाणे क़िस्मत कंहिंजो साथ ॾिए थी हिन वक़्तु आउं गुज़ारिश कंदुसि फ़क़ीर वाहिद बख़्श महर साहिब खे गुज़ारिश आहे त हू अचनि मुंहिंजा मिठड़ा मदनी आका मुल्क पंहिंजे ॾे घुरा मुंहिंजा मिठड़ा मदनी आका मुल्क पंहिंजे ॾे घुरा मुल्क पंहिंजे ॾे घुरा पंहिंजे पाड़े में रहा मुंहिंजा मिठड़ा मदनी आका मुल्क पंहिंजे ॾे घुरा मुंहिंजा मिठड़ा मदनी आका मुल्क पंहिंजे ॾे घुरा मुल्क पंहिंजे ॾे घुरा पंहिंजे पाड़े में रहा मुंहिंजा मिठड़ा मदनी आका मुल्क पंहिंजे ॾे घुरा दिल जो दामन आहे ख़ाली नेकी काई कानया 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 करम करियो मुब मिठड़ा काली कमली मेल का कुर्ब करियो मुब मिठड़ा काली कमली मेल का काली कमली मेल का पंहिंजे पाड़े में रहा मुंहिंजा मिठड़ा मदनी आका मुल्क पंहिंजे ॾे घुरा सुभान अल्लाह फ़क़ीर वाहिद बख़्श महर साहिब ॾाढी सुठी कोशिशि तव्हां कई आहे सो असां कुझु बि नथा चऊं फौज़िया पुछा था कयूं मज़हर हुसैन साहिब सभ खां पहिरियां मदर साईं छा चवणु चाहींदो बिस्मिल्लाह फ़क़ीर वाहिद बख़्श महर साईं सुराणे में नात पढ़ी आहे तव्हां ॾाढो सुठो पंहिंजे पाण खे निभायो आहे मिसरा जेका अंतरो आहे हुन में आवाज़ु थोरो लसजी वियो आहे ॿई भेरा उहो निड़ीअ में थोरो घणी प्रॉब्लम थियो आहे ही वेही थिए थो ॿिया बि हिन में कॉन्सिक्वेंसिस आहिनि पर वरी बि तव्हां पंहिंजे पाण खे निभायो आहे अलाह तव्हांखे ख़ुशि रखे मां तव्हांखे 6 मार्क्स ॾींदुसि 6 मार्कूं फ़क़ीर वाहिद बख़्श महर साहिब तव्हांखे मज़हर हुसैन साहिब ॾिनियूं मखणी फ़क़ीर खां पुछा था कयूं त केतिरियूं मार्कूं तव्हांखे ॾिए थो जी मखणा साईं वाहिद बख़्श साईं तमामु सुठी नात पढ़ियो प्यारी मोहब्बत वारी नात हुई पर पोइ नात खां वरी हिन नात जो गिराफ़ पोइते वियो आहे मां कोशिशि कंदो महिनत कंदो इंशाअल्लाह ताला पंहिंजी मंज़िल ज़रूरु माणींदो ऐं मूंखे उमेद आहे अव्हांखे शौक़ु बि वॾो आहे नात पढ़ण जो इंशाअल्लाह ताला जंहिंखे शौक़ु हूंदो आहे त अल्लाह हुनजी मदद ज़रूरु कंदो आहे अल्लाह तव्हांखे कामयाबु कंदो मां पंहिंजे तरफ़ां अव्हांखे 6 मार्क्स 6 मार्कूं मखणी फ़क़ीर तरफ़ां तव्हांखे इरफान साईं छा चवणु चाहींदो महर साहिब जे लाइ साईं वाहिद बख़्श मां उमेदूं त वॾियूं वाबस्ता हूं ऐं ही प्रोफेशनल नात ख़्वान आहे ऐं सुठो पढ़ंदो आहे लेकिन ही मां पहिरां ॻाल्हि कई त सुर जेको आहे उहो रब जी तरफ़ां इनायत हूंदी आहे ऐं ही मैदान हूंदो आहे मैदान ते फ़ैसिलो थींदो आहे हर ॻाल्हि जो ही मैदान हूंदो आहे कॾहिं कॾहिं कंहिं मैदान में वॾा वॾा गवैया वॾा वॾा नात ख़्वान पंहिंजी उहा बका क़ाइमु न रखी सघंदा आहिनि जिते हिकिड़ो आम पढ़ण वारे खे मुंहिंजो आका काथे खां काथे पुॼाए छॾींदो आहे त उहो मायूस नाहे थियणो तव्हां सुठो पढ़ो था तव्हां वटि कलेक्शन सुठी आहे तव्हां वटि कलाम जो इंतिखाब ॾाढो भलो आहे अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सिर्फ़ु मूंखे अस्ताईअ जी तव्हां 1-2 लाइन जेका आहे उहा सुठी लॻी जेका सुर जे आस पास हुई
बाक़ी तक़रीबन तव्हांजा सुर ॾाढा डिस्टर्ब हुया हिन नात में। मुंहिंजे तरफ़ां बिरादर तव्हांखे 5 मार्कूं इरफान समय साहिब तरफ़ां। सो फ़कीर वाहिद बख्श महर साहिब वियो, थोड़ी देर में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी तव्हां सॼो प्रोग्राम ॾिसो थियो था या नथा थियो। अच्छा फ़ौज़िया, हिकिड़ी ॻाल्हि मूं ॿी बि नोट कई आहे, उहा ख़बर अथव कहिड़ी आहे? उहा ॻाल्हि इहा बि नोट कई आहे त समूरनि नात ख़्वाननि खे मूं जेको फील कयो आहे त हिकु ॿिनि नातुनि ते अबूर हासिलु आहे, सुठो पढ़ण जो उन्हनि खे ॾांहुं आहे। पर छा आहे त हीउ मुक़ाबिलो आहे, इनखे इन मुक़ाबले में हिसो वठण जे लाइ 5-8 खां नातूं उन्हनि खे यादि करणु घुरिजनि हा। पर जॾहिं 3 नात उन्हनि खां पढ़ायूं था, 4थी नात उन्हनि खां पढ़ायूं था त उन्हनि जा सुर हेॾे होॾे थी वञनि था। असल ॻाल्हि हीअ आहे उहो कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि या कुझु बि आहे। बहरहाल अॼोके हिन राउंड में असांजो हीउ 4थो दोस्त हुयो, पर इन मां बि जज मुते में 9 थी सघिया। सो बहरहाल ॾिसूं था हाणे कंहिंखे था घुरायो। हाणे असां घुरायूं था नरगिस खे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। चुप त बीठो आहियां, मां चुप त बीठो आहियां, मां चुप त बीठो आहियां, दरबारे मुस्तफ़ा में अखिड़िन सां थो ॻाल्हायां, अखिड़िन सां थो ॻाल्हायां, अखिड़िन सां थो ॻाल्हायां, दरबारे मुस्तफ़ा में मां चुप त बीठो आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां नात थो पढ़ां पियो, हो नात था ॿुधन पिया, मां नात थो पढ़ां पियो, हो नात था ॿुधन पिया, इहो राज़ अॼु खुलियो आहे, इहो राज़ अॼु खुलियो आहे, इहो राज़ अॼु खुलियो आहे, दरबारे मुस्तफ़ा में मां चुप त बीठो आहियां। माशाल्लाह माशाल्लाह, तमाम प्यारो अदी नरगिस जंहिं महिल पढ़े थी पई त हुन जूं अखियूं बूटियल पूरियल अखियूं, बिल्कुलु, ऐं उन पासे हुनजो ध्यानु आहे ॾाढो सुहिणो। पर जेकॾहिं इन में थोरो शाइरी पंहिंजी जॻह ते जीअं लिखियलु आहे त कॾहिं कॾहिं के आर्टिस्ट के परफॉर्मर अहिड़ा हूंदा आहिनि पंहिंजे हिसाब सां हुनखे करे वठंदा आहिनि। मां चुप त बीठो आहियां जी जाइ ते जेकॾहिं बीठी आहियां आदि चविया त ॾाढो सुठो लॻिया, पर हुन शाइरीअ सां शाइरीअ खे हरूभरू हेॾे होॾे न करण जी हुन कोशिशि कई आहे। पर ठीकु, हाणे जजनि जी राय मालूम कयूं फ़ौज़िया पाण। सभ खां पहिरियां आउं मखणे फ़क़ीर खां थो पुछां, तरतीब हेॾे बि मटायूं था। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। मखणो फ़क़ीर साईं, सभ खां पहिरियां तव्हां राय ॾियो। अॼु अदी नरगिस तमाम सुहिणे अंदाज़ में नात पढ़ी आहे। मां त ईअं चवंदुसि पहिरें खां जेका हिन वक़्तु अदी नरगिस नात पढ़ी आहे जो मयार वधीक आहे। अच्छा, पहिरीं खां ही पोइ नात जो मयार मथे आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महिनत बि करे थी पई, अल्लाह ताला हुनखे हिन महिनत जो ज़रूर अजूर अता फरमाईंदो इंशाअल्लाह। दुआ आहे अल्लाह ताला शाल अदी नरगिस खे
कामयाबी कामरानी अल्लाह नसीब केतिरियूं करे। मार्कूं ॾींदो मखणा साईं तव्हां अदी नरगिस आमीन खे? साईं। माशाल्लाह तमामु घणियूं मार्कूं रखियूं मां अथव। अदी नरगिस खे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स ॾियां। 8 मार्कूं मखणी फ़कीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि। जी इरफान साईं तव्हां छा चवणु चाहींदो? नरगिस बाबा, अच्छा तव्हां खां पहिरियां इहा नात मोहम्मद मूसा जी जी वारसी साहब जन पढ़ी, उनखे बि उनखां बि अंतरे में जेको आहे सुर न क़ाइमु रखी सघियो पंहिंजो। ऐं नरगिस बच्चा दरबार मुस्तफ़ा जेको सेकंड मरतबा तव्हां उन लाइन ते मथे बेलाफ़ो कयो, तव्हां प्रॉपर सुर न निभाए सघिया। ऐं इहो राज़ जेको छो जो मुश्किल जेतिरो मुश्किल पढ़ंदो ओतिरो तव्हांजे लाइ ग्राउंड वधीक खपे, तव्हांजे सुर लॻाइण जो बि, ऐं तव्हांखे स्टेमिना बि वधीक, ताक़त बि वधीक खपे। त इहो राज़ अॼु खुली पियो। इहो जेको टियों दफ़ो तव्हां आयो त उहो सुर क़ाइमु न रखी सघियो तव्हांजो। ही 2 मिस्टेक तव्हांजो। बाक़ी अदरवाइज़ परफॉर्मेंस तव्हांजी तमामु सुठो न पढ़ियो आहे। तव्हां जीअं पढ़णु खपे, हिकिड़ी एनर्जी हुई तव्हांजे नात जे पढ़ण में पहिरीं परफॉर्मेंस खां। तुंहिंजे लाइ बच्चा मूं वटि आहिनि 8 मार्कूं। 8 मार्कूं इरफान समय साहिब ॾिनियूं आहिनि तव्हांखे, ऐं 8 मार्कूं मखणी फ़कीर ॾिनियूं आहिनि। मज़हर हुसैन साहिब छा पियो सोचे, उनजी कहिड़ी राय आहे, पोइ छा करे था? मुंहिंजे नज़र में अदी नरगिस इम्प्रूव कयो आहे। ऐं मां ही जेको प्रीवियस प्रोग्राम हो उन में ॾिठो पिए त मुसलसल ही कॉरिडोर में हिननि मुसलसल प्रैक्टिस पे कई, ज़ोर ज़ोर सां प्रैक्टिस पे कई। उन नतीजो बाक़ाइदा निकितो। मां गुज़िरियल हुन में गुज़िरियल भेरे हिननि खे 7 मार्क्स ॾिना हुआ, पर हिन में हिननि वधीक इम्प्रूव कयो आहे। ऐं इहा नात जेका हुई हिननि पढ़ी आहे, ही ॾुखी नात हुई। सही, इहो सवलो कमु न हो, ही आम कमु न हो, ही आम ट्यून न हुई। ऐं हुन ते जंहिं बि पिच ते पढ़ियो आहे, हालांकि हिन जी पिच वधीक आहे, ही चाहिनि त हिन जा 2 सुर वधाए बि पढ़नि, छो जो ही नात जेका आहे ही बरसर जी नात न आहे। सही, बरसर जी नात हुनखे चइबो आहे जेतिरी हेठि ओतिरी मथे। सही सही, इहा आहे विच थरी आहे। हिननि जा 2 सुर जे मथे बि कजनि त हीअ तमामु पंहिंजे जोभनि ते अची बीहंदी। सही, म्यूज़िक जो जेको हिननि जो पिच जो आहे लेवल, हुन पिच ते अची बीहंदी। ऐं मां 2 ॻाल्हियूं कंदुसि। हिकिड़ी त इहा त हिननि खे हिन भेरे 8 मार्क्स आहिनि, वाह, तमामु घणी मुबारकबाद। माशाअल्लाह। सही, ऐं मां अदा इरफान ऐं साईं मखणे साईं ऐं पंहिंजो सॼे साथ खे पाण सां गॾु करे सही, इरफान पंहिंजे डायरेक्टर साहब सां ॻाल्हायो आहे त असां हिन प्रोग्राम खां पोइ बाक़ाइदा इन्हनि जेके ॿार सिलेक्ट थी ईंदा 12 उन्हनि जी बाक़ाइदा हिकिड़ी सिख्या कंदासीं। सही, साईं मखणो साईं, इरफान साईं ऐं मां, जेके बि असांजा रमूज़ आहिनि नात जा, उहे जंहिंजे ॿार में ज़ाहिर ॿार इमेच्योर आहिनि, इहे प्रोफेशनल न आहिनि, त हुन में जेका जेका उणाही आहे उहो बाक़ाइदा हिकिड़ो ख़ासि क़िस्म जी गाइडेंस ॾिबी, हिकिड़ो क्लास ॾिबो। ऐं हुन खां पोइ असां सभिनी में साॻियो में था रखूं त सभई घटी ईंदा। बिल्कुलु सर, छो जो असां लाइ सभई हिकु जहिड़ा आहिनि। सभ खां पहिरियां मुंहिंजो नालो लिखिजो साईं हुन में। मूं लिखी छॾियो आहे। ईअं न साईं? हा, वाह वाह, तव्हां सभिनी खे मुबारक हुजे बाबा, तमामु सुठो। वाह वाह, ॾाढो सुठो। अदी जेको आहे नरगिस, तव्हांखे 3 जजनि 8 मार्कूं ॾिनियूं आहिनि। सो बहरहाल कुझु न कुझु अॻभराई थी आहे फौजिया जो। हिन भेरे अदी नरगिस खां जज थोरा मुतमिन मूंखे नज़र आया। ऐं आख़िरी ही राउंड आहे हैदराबाद, ही सखर वारनि जेको आहे, हैदराबाद जो त पाण करे चुकियो, सखर वारनि जो हिते टिकण जो बि आख़िरी राउंड आहे ऐं वञण जो बि आख़िरी राउंड आहे। ॾिसूं त हाणे छा थो थिए, कंहिंखे घुराईंदो हाणे ऐं पंहिंजी क़िस्मत खे आज़माईंदो। बिल्कुलु। मोहम्मद हुसैन कादरी, मोहम्मद हुसैन कादरी साहिब खे गुज़ारिश आहे त अची वञनि ऐं मिठे मुड़सर जी सनाख़्वानी में पंहिंजो हिसो ॻणनि, अक़ीदत जा गुल निशावर कनि। मोहम्मद हुसैन कादरी साहिब, बिस्मिल्लाह साईं। जहिड़ी स्पीड सां हुन, जहिड़े लगन सां, जंहिं सुर जी गहराईअ सां, सुर खे लगाव सां हुन जेका आख़िर ताईं नअत पढ़ी आहे, त शबनम नूर, वाकई अल्लाह साईं तोखे इल्म जे नूर सां मालामाल कयो बच्चा। थैंक यू सर। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। महबूब जे हुकुम सां, महबूब जे हुकुम सां वण बि हलिया से आया,
समझी सचो रसूल खे उठड़न भी सिर झुकाया महबूब जे हुकुम सां महबूब जे हुकुम सां वण भी हलिया से आया समझी सचो रसूल खे उठड़न भी सिर झुकाया महबूब जे हुकुम सां ॾिस कीअं थोड़े खजीअ जो सरदार लहरुनो थई कुर्बन भरियो मोहम्मद जॾहिं यार खां चिन्यो थई ॾिस कीअं थोड़े खजीअ जो सरदार लहरुनो थई कुर्बन भरियो मोहम्मद जॾहिं यार खां चिन्यो थई कुर्बन भरियो मोहम्मद जॾहिं यार खां चिन्यो थई माण्हू मिसल वीचारे माण्हू मिसल वीचारे घोड़ा गले वहाया घोड़ा गले वहाया समझी सचो रसूल खे उठड़न भी सिर झुकाया महबूब जे हुकुम सां वण भी हलिया से आया समझी सचो रसूल खे उठड़न भी सिर झुकाया महबूब जे हुकुम सां माशाअल्लाह माशाअल्लाह तमाम प्यारी आवाज़ कीअं लॻो तव्हांखे हिन भेरे तमाम प्यारी आवाज़ दिल में लगे थी आवाज़ तमाम सुठी आवाज़ माशाअल्लाह सुठो बिल्कुल परफॉर्म सुठो कयो अथई माशाअल्लाह मूंखे इलाही छो जज़्बाती लॻो आहे हिन दफ़े मूंखे त लॻो सुठो पढ़ियो आहे वधीक हाणे जज राय ॾींदा बिल्कुल जजिस ॿुधाईंदा सो इरफान साईं छा चवणु चाहींदो सभु खां पहिरियां मोहम्मद हुसैन कादरी जेका तव्हांजी जुस्तजू आहे बच्चा जेको इश्क आहे तव्हांजो नत पढ़ण सां हू एतिरो असांखे उन दुनिया में वठी थो वञे जो असां ही जेका नफ़्स नफ़्सी जो दौर आहे इन खां बिल्कुलु गाफ़िल थी वञूं था लेकिन छो जो जेकॾहिं असां इश्क में गुम थी वेंदासीं छो जो सुर हुसैनी आहे सुर सां इश्क आहे असांजो ऐं जेकॾहिं असां हिते वेही उन में हलिया वेंदासीं त हीउ फ़ैसिलो असां वटि पोइ ॾाढो ॾुखियो थींदो असां लाइ इन लाइ मोटी अचणो पवे थो सो इन में को शक न आहे बच्चा त तूं तमामु सुहिणो पढ़ण वारो आहे लेकिन वक़्त जी तक़ाज़ा हूंदी आहे महल जी ॻाल्हि हूंदी आहे त जेका अस्ताई तव्हां पहिरीं पढ़ी उहा पूरी अस्ताई मूंखे उन सुरनि में प्रॉपर मज़ो मूंखे न आयो जेको जीअं पढ़णु खपे जहिड़ी तरीक़े जो तूं नत ख़्वान आहीं जीअं तूं पढ़े थो तूं जॾहिं नत जो तूं वाइंड अप कयो आहे जॾहिं एंड कई आहे तो त मूंखे लॻो त तूं कंप्लीट को सिखण वारो छोकिरो आहीं सिखी करे तूं नत ख़्वानी करीं थो लेकिन स्टार्ट में ॾाढे कचा सुर लॻा अस्ताई में ऐं जॾहिं बि मिसरे खां पोइ हेठियों सुर जेके तुंहिंजा लॻनि था कोशिशि कर बच्चा जो तुंहिंजो आवाज़ जी रेंज वॾी आहे तूं अञा अगरि हिन खां अधु सुर या हिकु सुर मथे करे पढ़ंदे तूं जेके हेठियां सुर कचा लॻनि था उहे पका थी लॻी वेंदा सो हिन में 2 मिस्टेक्स तुंहिंजूं ऐं तमामु सुहिणो पढ़ियो सिलेक्शन चूंड ॾाढी सुठी तव्हांजी ऐं बाक़ी हाणे हिकिड़ी डिस्कस कई आहे त साईं मखणे साईं असां त खिते जो फ़र्क़ु हूंदो आहे हर 70 किलोमीटर खां पोइ असांजी ॿोली तब्दील थिए थी त जीअं रसूल त तव्हां रसूल था चओ या हिकिड़ो ॿियो साईं मखणो वाज़े कंदो पंहिंजी हुन पॉइंट नोट कई आहे त कोशिशि कयो जेका सिंध जी क़ाइम राज जेका सिंधी ॿोली आहे उनखे हीअ न त में ख़ासि तौर ते तलफ़ुज़ जो थोरो ख़्यालु रखो सो तुंहिंजे लाइ मुंहिंजा बच्चा मूं वटि आहिनि 8 मार्कूं ज़बरदस्त ऐं मुखड़ो साईं छा थो चवे मोहम्मद हुसैन तव्हां आदि ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी नात पढ़ी आहे तमामु सुठी पर इन में अवां रुगो इहो ई कुझु
करे नात पियो त भई हाणे मां इन प्रोग्राम में पंहिंजी हिकिड़ी नात जो नक्शो ॾियां, पर उन तलफ़ुज़ खे लफ़्ज़नि खे तव्हां कोन सम्झो त मां इहो ग़लति पढ़ां थो या सही पढ़ां थो पियो। ठीकु आहे न? अवां चयो त महबूब जे हुकुम सां वण बि से न आहे, सॼो मफ़हूम मटिजे थो। हलिया थी आया, सम्झी सचो रसूल खे उछड़नि विसरे जुगाया। मिसरो कीअं आहे? माइक ते ॻाल्हायो पुट, माइक ते ॻाल्हाए। हा, मिसरो कीअं आहे? छो जो तव्हांजी रहनुमाई बि करणी आहे न। ॿुधायो, ईअं ई ॿुधायो। दिसकी थोड़े खजिए जो सरदार ले रुनो थई थे, सरदार ले रुनो थे। ठीक है, वरी चओ ॿी वराणी चओ। दिसकी थोड़े खजिए जो सरदार ले रुनो थे, कुर्बन भरियो मोहम्मद जॾहिं यार खां चिन्यो थई। छिन्यो न, छिनो थे, छिनो थे, जॾहिं यार खां छिनो थे। ठीक है न? हाणे थोरो हेॾे होॾे लफ़्ज़ करण सां सॼी माना मफ़हूम मटिजी थो वञे। इन करे इहो ध्यानु रखो लफ़्ज़नि जो, माना जो। ऐं ईअं न चओ त बसि हाणे हिकिड़ो मिसरो ऐं थल सिर्फ़ बचाए करे साम्हूं ॾियणो आहे। हाणे तव्हांखे महिनत करणी पवंदी, पर बाक़ाइदे नात खान बणिजो ऐं सिंधी ॿोली जी नात बिल्कुलु उबूर आणियो पंहिंजो, जीअं तव्हांखे ॿुधंदड़ वाह वाह कंदा वञनि त वाह जे नात पढ़ी। ठीकु आहे न? अवां तमामु सुठी नात पढ़ी आहे। हाजी गुलाम नबी मैसर साहिब जी, मां तव्हांखे 8 मार्क्स ॾियां थो। वाह साईं, 8 मार्क पोइ बि मखणी फ़कीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि। जी, मदर हुसैन साहब। मदर साईं, मोहम्मद हुसैन कादरी साईं, थल जी पहिरीं लाइन चइजो वरी। महबूब जे हुकुम सां। बस ठीक। हाणे लफ़्ज़ आहे हुकुम, हुकुम सां। ही लफ़्ज़ जी जेका शिकली तब्दील थी वञे, ज़रूरु हिन में जीअं तव्हांजा उस्ताद आहे या जिन लिखी आहे साईं महेसर साहब, उन्हनि ॿिए तरीक़े सां पढ़ी हूंदी, उन्हनि जो तलफ़ुज़ थोरो ॿियो हूंदो। बिल्कुलु, हा न बाबा? इहे सभई शयूं जेके आहिनि इहे निहायत क़ाबिल गौर आहिनि। ॾिसो न, का शइ तव्हां शुरू था कयो, हुनजी इब्तिदा में ग़लती था कयो। सुर बि ठीकु आहे, लय बि सही आहे, उचार बि सही आहे, जज़्बो बि लाजवाब आहे, थ्रो बि आहे, आवाज़ बि जानदार आहे, लफ़्ज़ जे ख़ता थो खाए त सभई शयूं जेके आहिनि उहे झकियूं थी वञनि। मां तव्हांखे 7 मार्क्स थो ॾियां। सो अदी शबनम नूर डाइस ते पहुची चुकी आहे ऐं अदी शबनम नूर पंहिंजे अंदाज़ ऐं आवाज़ सां हिन महफ़िल खे पुरनूर कंदी। सो अदी शबनम, बिस्मिल्लाह बाबा पढ़ो। बिस्मिल्लाह। बेसहारन जो सहारो आ मोहम्मद मुस्तफा, बेसहारन जो सहारो आ मोहम्मद मुस्तफा, मुझो रहबर मुझो आका मोहम्मद मुस्तफा, बेसहारन जो सहारो आ मोहम्मद मुस्तफा, बेसहारन जो सहारो आ मोहम्मद मुस्तफा। सुभान अल्लाह। रियाज़ मां खुश छो नत्या में गे पूप हेड़ो आ मिलियो, रियाज़ मां खुश छो नत्या में गे पूप हेड़ो आ मिलियो, रियाज़ मां खुश छो नत्या में गे पूप हेड़ो आ मिलियो, शान में औला आला मोहम्मद मुस्तफा, बेसहारन जो सहारो आ मोहम्मद मुस्तफा, बेसहारन जो सहारो आ मोहम्मद मुस्तफा, मुझो रहबर मुझो आका मोहम्मद मुस्तफा, बेसहारन जो सहारो आ मोहम्मद मुस्तफा, बेसहारन जो सहारो आ मोहम्मद मुस्तफा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जज़ाकल्लाह। ॾाढो सुहिणो आवाज़ आहे, ईअं महसूस थिए पियो ॼणो पंहिंजे साम्हूं न आहे। बहरहाल अदा इरफान वधीक इन बारे में ॼाण ॾींदो, असांखे राय ॾींदो। जी इरशाद
कुझु आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते मां शबनम नूर जे लाइ बसि सिर्फ़ु थोरो ॻाल्हाईंदुमि हिन जे परफॉर्मेंस ते न ॻाल्हाए सघंदुसि मां हिन ही जेका नअत पढ़ी आहे सो अगरि मूं इन परफॉर्मेंस ते को कमेंट्स पास कयो त उहो कुफर जे बराबरि हूंदो ऐं मां लॻो त हीअ अदड़ीअ खे वठी अचे पई पंहिंजो अदी त मां चयो त हिते ईंदी 2 मिंट साहु खणंदी छो जो असां खां वधीक हुननि खे एफर्ट्स करणी पवंदी आहे रस्तो संभाले करे हलण में सही सही ऐं हुन बग़ैर कंहिं साहु खणण जे जहिड़ी स्पीड सां हुन जहिड़े लगन सां जंहिं सुर जी गहराईअ सां सुर खे लगाव सां हुन जेका आख़िर ताईं नअत पढ़ी आहे त शबनम नूर वाक़ई अल्लाह साईं तोखे इल्म जे नूर सां मालामाल कयो बच्चा थैंक यू सर ऐं तुंहिंजे वालदेन खे बच्चा तुंहिंजे पेरेंट्स खे लख वार आफ़रीन हुजे जिन तुंहिंजी हिमत कई ऐं मां ॾिसां पियो तव्हांजो बाबा साईं या जेको बि तव्हां सां साईं गॾु आहे अल्लाह साईं उनखे हिन जो जज़ाए ख़ैर ॾींदो जो तव्हांखे हिते वठी ऐं तव्हां त पंहिंजे इश्क में पुट पढ़ो था मुंहिंजे हुज़ूर जे इश्क में पढ़ो था हू वीचारो परे खां वेही ॿुधे थो ऐं हुनखे बि ओतिरो ई सवाबु मिलंदो हूंदो जेतिरो असां सभिनी खे मिली रहियो आहे बच्चा मुंहिंजे तरफ़ां तोखे जेके मार्कूं आहिनि मुंहिंजी अम्मा 10 मार्कूं शबनम नूर तव्हांखे 10 मार्कूं थैंक यू सर इरफान समी साहिब तव्हांखे 10 मार्कूं आहिनि ऐं मुंहिंजी अखियुनि में ॻोड़ा तरिया आहिनि ख़ुशीअ में मुंहिंजी अखियुनि में ॻोड़ा तरिया आहिनि सो मखणाम फ़कीर साईं तव्हां छा चवणु चाहींदो शबनम नूर वाह वाह जी सर जहिड़ो अदी शबनम जो नालो आहे नात बि अहिड़ी पढ़ी वई वाह वाह सुभान अल्लाह जहिड़ो हुनजो अंदाज़ आहे जहिड़ो हुनजो आवाज़ आहे ॾाढी दिलि ख़ुशि थी वई दुआ थो कयां अल्लाह ताला अदी शबनम खे ख़िज़री हयाती अता फ़रमाए ऐं इन नात पढ़ण जे लाइ अञा वधीक रब साईं हुनखे शौक़ ऐं ज़ौक़ मुहबत अता फ़रमाए मां पंहिंजे तरफ़ां अदी शबनम खे 10 मार्कूं 10 मार्कूं माशाअल्लाह अदी शबनम की 10 मार्कूं मखणी फ़कीर साईं मदर साईं हिकिड़ी ॻाल्हि मां अवां सभिनी सां शेयर कयां कुझु देरि अॻु साईं ज़िक्र कयो त वक़्तु एतिरो थी वियो आहे इन करे आवाज़ लसजनि पिया थकिजी पिया आहिनि हीअ पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो त शबनम जो आवाज़ अञा भिॼी वियो आहे बेशक जंहिंखे असां सुर जी टर्मिनोलॉजी में चवंदा आहिनि त भिगल आवाज़ रसियल आवाज़ ऐं सवली लफ़्ज़नि में आम माण्हू चवंदा आहिनि त सुरीलो आवाज़ पर हा जीअं जीअं राति वधे पई इहे जेके किर्त वारा हूंदा आहिनि जेके रियाज़ वारा जेके रियाज़ कंदा रहंदा आहिनि उहे जीअं जीअं राति भिॼंदी आहे जीअं जीअं पढ़ंदा रहंदा आहिनि उन जो आवाज़ अञा सुर में थींदो वेंदो आहे अॼु शबनम हिन जो हिकिड़ो बयन सबूत आहे ॿी ॻाल्हि अदा इरफान चई त अॼु शबनम सिधी आई आहे ऐं पढ़णु शुरू करे छॾियो अथसि इहे असांजा जेके ब्लाइंड दोस्त हूंदा आहिनि इहे असांजा प्यारा भेणूं भाइर जेके हूंदा आहिनि इन्हनि खे हिकिड़ी हूंदी आहे बसीरत हिकिड़ी हूंदी आहे बसारत माना अखियूं रोशनी हिकिड़ी हूंदी आहे बसीरत दिलि जी रोशनी रूह जी रोशनी दिमाग़ जी रोशनी अकुल जी रोशनी इन्हनि जी जेका बसीरत हूंदी आहे हू आम माण्हू जी जाइ न आहे उन्हनि सां छो जो अल्लाह साईं मुनसिफ़ आहे अल्लाह साईं खां वॾो इंसाफ़ वारो केरु थो थी सघे त ही हुनजो हिकिड़ो लाजवाब अल्लाह साईं जो मौजज़ो आहे अदी शबनम नूर जी शिकिल में ही मां त ईअं चवंदुसि जे सिर्फ़ु असांखे एतिरा मार्क्स ॾिना विया आहिनि जे 10 खां वधीक मार्क्स हुजनि हा त मां उहे बि ॾियां घटि में घटि 10 मार्क्स मज़हर हुसैन जे तरफ़ां बि तव्हांखे 10 मार्कूं वधी तव्हांखे तमामु घणी मुबारक हुजे जो टिनी जजनि बाबा तव्हांखे 10 मार्कूं ॾिनियूं नदी मुंहिंजी भेण तव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं कंहिं अदी गुज़ारिश कंदासीं त शबनम नूर खे पंहिंजी जॻह ते विहारियूं अलाए छो मूंखे बि रोअण थो अचे सची ॻाल्हि बाबा तव्हांखे मुबारक हुजे टिनी ॼणनि तव्हांखे 30 मार्कूं ॾिनियूं आहिनि 10 मार्कूं माना 30 मार्कूं तव्हांखे हिन राउंड में मिली वियूं तव्हां पंहिंजी जाइ ते वियो भेण मौला तव्हांखे आबाद करे ऐं तव्हांजे वालिदेन खे मौला आबाद करे उन्हनि खे सुठी सिहत अता फरमाए घणे अरसे खां नात ख़्वानी पिया कयो 8 साल थी विया आहिनि 8 साल थिया अच्छा साईं मां इन लाइ चवंदो आहियां त जंहिं बि तव्हां शोबे सां सालिहाड़ियल आहियो उहो ॿुधाईंदा ज़रूरु कयो त जीअं जेके तव्हांजे हमअसर माण्हू ॾिसनि था उन्हनि खे ख़बर पए मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में
विज़िट करियो असांजो यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक। ऐं प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाइणो आहे। नवाब अली चाचड़ साहिब खे गुज़ारिश आहे त हू हाणे अचनि ऐं नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणिन। मदीने जो मीर मिठो आहे, पुछो तने खां जने ॾिठो आहे, पुछो तने खां जने ॾिठो आहे। अलाह ॼाणे सदाई उते, ख़ुदा ॼाणे सदाई उते। ककर रहमत जो वठो आहे, पुछो तने खां जने ॾिठो आहे, पुछो तने खां जने ॾिठो आहे। ऐं जेके पहुता उते प्यारा, जेके पहुता उते प्यारा, मिलियो जन्नत जो चिठो आहे, मिलियो जन्नत जो चिठो आहे। पुछो तने खां जने ॾिठो आहे, पुछो तने खां जने ॾिठो आहे। मदीने जो मीर मिठो आहे, पुछो तने खां जने ॾिठो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने जो मीर मिठो आहे, पुछो तन खां जने ॾिठो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नवाब अली चाचड़ साहब ॾाढो ज़बरदस्त माशाअल्लाह। ऐं उहा ई जेका आहे न सा शुरू वारो जज़्बो नज़र आयो, वधीक ॻाल्हाईंदा जज साहिब आहिनि। सो मदर साईं छा चवणु चाहींदो? साईं पंहिंजो तमामु बहितर। नवाब अली साईं पहिरीं खां तमामु सुठो पढ़ियो आहे, कॉन्फिडेंस, माइक्रोफोन यूज़ ऐं तमामु एतमाद सां। जेका जीअं चइबो न त जेका मां ॻाल्हि ॿुधाइणु आयो आहियां मां ॿुधाए वेंदुसि। सही सही। जेका शइ मां चवणु चाहियां थो मां चई वेंदुसि। सही। त राग नात परफॉर्मेंस ईअं ई हूंदी आहे त जेका शइ तव्हां तयारु करे आया आहियो, ऐं इंसाफ़ इहो हूंदो आहे त जेका शइ तयारु करे आया आहियो उहा करे वञो था, उनखे अदा करे वञो। हिननि जो अंदाज़ सिंध जो पुराणो अंदाज़ आहे, मौलूदी स्टाइल आहे, उनखे बरक़रार रखंदा पिया अचनि। ऐं मुंहिंजे तरफ़ां मुबारकबाद बि चवंदुसि छो त हिननि इम्प्रूव कयो आहे। मुंहिंजे पारां 7 मार्क्स। 7 मार्कूं साईं तव्हांखे। जी मखणो फ़कीर साहब। नवाब अली चाचड़ साहब तमामु सुठी नात पढ़ी, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला अव्हां जे ज़हन में, अव्हां जी मोहब्बत में वाधारो अता फरमाए। हूअं बि अव्हां जो ॿियो बि कारोबार आहे, पर हुन सां गॾोगॾु तव्हां जेको नात सां शौक़ु रखियो आहे, ॾाढी ख़ुशी आहे हिन ॻाल्हि जी। मां पंहिंजे तरफ़ां अव्हां खे 8 मार्क्स ॾियां थो। 8 मार्कूं मखणी फ़कीर तरफ़ां साईं तव्हांखे मिलियूं। जी जी इरफान समा साहिब। नवाब अली साईं घणे अरसे खां नात ख़्वानी पिया कयो? 8 साल थी विया आहिनि। 8 साल थिया। अच्छा साईं, मां इन लाइ चवंदो आहियां त जंहिं बि तव्हां शोबे सां सालिहाड़ियल आहियो, उहो ॿुधाईंदा ज़रूरु कयो त जीअं जेके तव्हांजे हमअसर माण्हू ॾिसनि था उन्हनि खे ख़बर पए। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, लैंडलॉर्ड माण्हू आहे, उनखे सिर्फ़ु और सिर्फ़ु इश्क़ इहो आहे त हू नात रसूल पढ़ंदो आहे ऐं हम्द पढ़ंदो आहे। सुभान अल्लाह। हू बिलेनर माण्हू आहे ऐं पंहिंजो तारीफ़ करे मां ही कारोबार जो मालिक आहियां, कराची में वॾियूं फैक्ट्रियूं उनखे। त ॿुधण वारे ते असरु थींदो आहे। ऐं ॿियो हिन दौलत खां वधीक, हिन शोहरत खां वधीक ॿी कहिड़ी शोहरत आहे, ॿी कहिड़ी दौलत खपे असांखे। सुठो अंदाज़ तमामु। ऐं जेको असांजे सिंध में राइज मौलूद जो जेको अंग आहे, जेको स्टाइल आहे, उनखे तव्हां वठी करे हलो था। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। मुंहिंजे तरफ़ां नवाब साईं तव्हांखे 10 मार्क। हाणे बस इहो तव्हां थी वियो ऐं मिठे मुरसल पाण करायो आहे। उन ई करायो, मां ताक़त कोन्हे। 10 मार्क साईं तव्हांखे मिली वई। सो भला भागूंदा आहियो साईं, करे करे ईअं बि थींदो आहे। वाह वाह। सो हाणे कंहिंखे था सॾायो फ़ौज़िया? हाणे असां घुराईंदासीं शाइस्ता। शाइस्ता अब्बासी साहिबा खे गुज़ारिश आहे त उहे अचनि। मुझे महबूब जो आला ऐं उत्तम शान थियो, मुझे महबूब
बजो सुभान अल्लाह मुझे महबूब जो उत्तम शान थियो जेते आशिक आ खुदा खुदे रहमान थियो मुझे महबूब जो सुभान अल्लाह सुभान नाज़ मुखे नबिया जी मां आया नो कर नाज़ मुखे नबिया जी मां आया नो कर जंहिंजो जिब्रील सगोरो आदरवान थियो मुझे महबूब जो आला ऐं उत्तम शान थियो मुझे महबूब जो सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह शाइस्ता अब्बासी माशाल्लाह ॾाढो सुठो ऐं तव्हांजी परफॉर्मेंस महिल जजनि जा जेकी तासुरात आहिनि चहिरे जा चहिरनि ते मुरकूं आहिनि बिल्कुल ॾिसूं त वधीक हाणे उन्हनि जे दिलि में छा आहे चाहे ऐं उन्हनि जी सोच कहिड़ी आहे कहिड़ी राय ॾियनि था ऐं केतिरियूं मार्कूं ॾियनि था इरफान साईं बिस्मिल्लाह शाइस्ता बच्चा जेकॾहिं तोखे बच्चा ख़बर पए न त तूं कहिड़ी रेंज ते वञी इहो सुर लॻाए मोटी थी अचे बिल्कुल त तूं बेहोश थी वञी एॾो ख़तरनाक खतरनाक स्केल जी जेका स्केल खे हाई पिच ते ऐं सुर क़ाइमु रखणु पुट ओस ताईं स्ट्रॉन्ग वॉइस सुर क़ाइमु रखी करे उन सुर ते टिकाउ करे हिकिड़ो हूंदो आहे छुआव ॾेखारे मोटणु उन ते बीही करे मोटणु तोखे शाबाश आहे बच्चा बिल्कुल ऐं जंहिं मालिक जो शान बयानु कयो आहे तो उहो तोखे सलामत रखे बच्चा ईअं ई तोसां इहो नअत ख़्वानी जो इश्क तोखे पुट जारियो सारी रखे मदाए मुस्तफ़ा में तव्हां आया हो सिंध टेलीविज़न तव्हांजे लाइ ही प्लेटफॉर्म कयो आहे मां तव्हांखे बच्चा 9 मार्कूं इरफान शमी साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि मखणी फ़क़ीर खां पुछा था कयूं जी साईं शाइस्ता तमामु सुठी सुहिणी नाद पढ़ी ऐं अव्हांजे आवाज़ में उहो सुरूर आयो जो जॾहिं तव्हां इहे अल्फाज़ चया त जंहिंजे दर जो जिबरील बि दरबान थियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय हाय जंहिंजे दर जो जिबरील बि दरबान थियो छा अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन दर जो दरबान बणाए सुभान अल्लाह छा रब करे तव्हां असांखे बि इहो महबूब जो पार नसीब करे तमामु सुठी सुहिणी नात मोहब्बत वारी नात अल्लाह तुंहिंजी मोहब्बत खे आबाद करे अल्लाह तोखे नात में कामयाबी कामरानी नसीब करे मां पंहिंजी तरफ़ां तोखे 9 मार्क्स माशाल्लाह 9 मार्कूं मिली वेंदा तव्हांखे साहब शाइस्ता पंहिंजे पाण खे साबित कयो आहे त शी इज़ द बेस्ट ऐं हिकिड़ा हूंदा आहिनि न त मैदान में विढ़ण वारा बिल्कुल ही मन प्रूव कयो आहे त ही मैदान में बाक़ाइदा हाराइण वारी छोकिरी न आहे बेशक ऐं ही मर्द मुजाहिद आहे हिन वक़्त ताईं माशाल्लाह वेहण ऐं बाक़ाइदा हर ॻाल्हि खे फेस करणु ऐं ॿियो हिकिड़ो नेचुरल हूंदो आहे जॾहिं को कॉम्पिटिशन हूंदो आहे को सुठो पढ़ी वेंदो आहे त हुनजे ट्रांस में माण्हू अची वेंदो आहे को बि बिल्कुलु सुठो पढ़ी वेंदो आहे त हुनजे असर में माण्हू अची वेंदो आहे उहो भले केरु बि पढ़े माण्हू सोचींदो आहे परेशान थी वेंदो आहे अंदरां हिकिड़ी जेका मां अॻु ॻाल्हि कई त आर्टिस्ट बर्निंग हिकिड़ी जंग हूंदी आहे जेसि ताईं परफॉर्मेंस नथी थी वञे उहा जंग जारी रहंदी आहे हिकिड़े सचे आर्टिस्ट में नाथान हुजे या आर्टिस्ट नाथान बि आर्टिस्ट आहे त उन्हनि में माशाल्लाह ॿार आहे मासूम आहे अल्लाह साईं हयाती ॾे मौला ईमान जी सलामती रखे भाग भलो करे ऐं मुंहिंजे तरफ़ां बि माशाल्लाह गॉड ब्लेस यू बेटा
माशाल्लाह, ॾाढो सुहिणो। अदी शाइस्ता तव्हां वेहो ऐं थोरी देरि में वरी जॾहिं असां रिज़ल्ट अनाउंस कंदासीं त पोइ ख़बर पवंदी सही माना में। बिल्कुलु ईअं न फौज़िया? बिल्कुलु। जीअं जीअं रिज़ल्ट जो मरहलो वेझो ईंदो थो वञे तीअं तीअं नात ख़्वाननि जी उणतुण बि वधंदी थी वञे। ऐं तव्हां ऐं असां सोचूं पिया छो त पंहिंजी नज़र में सभु ॼणो त भला आहिनि ऐं आहिनि बि ॾाढा सुरीला सुठा, पर रखिणो पाण खे चैन सना ख़्वाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। सो ॾिसूं त 4 उहे ख़ुशनसीब केरु थियनि था ऐं बाक़ी असांजा दोस्त उहे मोकिलाए वेंदा। सो हिन वक़्तु मोकिलाइण खां अॻु अञा कुझु पल रहनि था ऐं अञा कुझु हिसेदार रहनि था। कंहिंखे घुरायो था? गुलाम मुस्तफ़ा सुमरो के घुराईंदासीं। गुलाम मुस्तफ़ा सुमरो साहिब खे गुज़ारिश था अचनि। हल त मदीने पाक हलऊं, हेल हलण जी तयारी कर, हेल हलण जी तयारी कर, हेल हलण जी तयारी कर, पलक में पहुंचण वारी कर वो। हल त मदीने पाक हलऊं, हेल हलण जी तयारी कर, हल त मदीने पाक हलऊं, हेल हलण जी तयारी कर। से न कॾहिं ॾुख लाहींदा, से न कॾहिं दिलि लाहींदा, से दुख ॾोरण चाहींदा, से न कॾहिं दिलि लाहींदा, से दुख ॾोरण चाहींदा। कुर्ब मझारा काहींदा, कुर्ब मझारा काहींदा, प्यार में जान न प्यारी कर वो। हल त मदीने पाक हलऊं, हेल हलण जी तयारी कर, हेल हलण जी तयारी कर, हेल हलण जी तयारी कर, पलक में पहुंचण वारी कर वो। हल त मदीने पाक हलऊं, हेल हलण जी तयारी कर, हल त मदीने पाक हलऊं, हेल हलण जी तयारी कर। माशाल्लाह, गुलाम मुस्तफ़ा सुमरी साहिब उहा नात ॿुधाई आहे जेका आम नंढपण में ॿुधंदो हुउसि, पर तमामु घणी आगाठी नात आहे, पुराणी नात आहे ऐं पुराणी नातुनि खे बि नए सिर सां नए तरीक़े सां खणी अचणु, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। सो गुलाम मुस्तफ़ा सुमरो साहिब जे लाइ मज़हर हुसैन साहिब छा थो फरमाए? जी साईं पंहिंजा कमेंट पंहिंजा राया ॾियो। मां गुज़ारिश कंदुसि त पहिरीं पंहिंजो मखणो साईं फरमाए त वधीक बहितर। वाह वाह, मखणा साईं। साईं जी मखणो साईं। गुलाम मुस्तफ़ा तूं पहिरीं नात खां इन नात में थोरो उबूर रखियो आहे। अल्लाह ताला तोखे कामयाबी कामरानी नसीब करे। मां पंहिंजे तरफ़ां इन नात पढ़ण में 9 मार्क्स ॾियां थो। माशाल्लाह। वाह साईं वाह। सुमरा साहिब वक़्त वारा आहियो, 9 मार्कूं मखणी फ़कीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि। इरफान साहब तव्हां ॿुधायो। गुलाम मुस्तफ़ा इन में को शक नाहे त तव्हांजो अंग उहो अंग आहे, पढ़ण जो स्टाइल उहो आहे जेको मौलूद शरीफ़ सिंध जे अंदरि गुज़श्ता काफ़ी ॾहाकनि खां राइज आहे। लेकिन हर शइ जे पोयां हिकिड़ो सॾु थींदो आहे साईं गुलाम मुस्तफ़ा। हीअ बि तव्हांजो सॾु आहे, हिकिड़ो हूंदो आहे गुलाम मुस्तफ़ा। सुभान अल्लाह। अंदाज़ बयां अंदाज़ जेको हूंदो आहे सो उहो इन जे करे बि थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं त पोइ परफॉर्मेंस जॾहिं पुअर थींदी आहे त माण्हू सोचींदो आहे त अगरि हाणे वञी कयां थो अला करे थी वञे। सो हाणे मदनी वारो सरकार तव्हांजी जेको आहे सो मदद फरमाए। ऐं ही जेका स्टेज आहे इहा हिते ख़तमु न थींदी, ही सिंध जे नौजवाननि जे लाइ इंशा अल्लाह ताला मदाही मुस्तफ़ा जे सन टेलीविज़न अहिड़ा प्रोग्राम कंदी रहंदी। सो हिन परफॉर्मेंस में मां तोखे जेके मार्कूं ॾियां थो मुंहिंजा बाबा साईं, उहे तोखे मां ॾियां थो अदा 8 मार्कूं साईं। इरफान समी साहिब सोचे करे मार्कूं ॾिनियूं आहिनि ऐं इहे सही मार्कूं आहिनि तव्हांजे लाइ। 8 मार्कूं इरफान समी साहिब जी मज़हर हुसैन साहब तव्हां ॿुधायो। गुलाम मुस्तफ़ा साईं तव्हां तमामु सुठो पढ़ियो आहे, वॾे इंतज़ार खां पोइ ऐं सभिनी खे ऑब्ज़र्व करे केरु कीअं पियो पढ़े आहे न। ईअं बाक़ाइदा माण्हू ॾिसंदो आहे न, ॾिसण वाइसण सां सही माण्हू काफ़ी माना उहो फील बि कंदो आहे ऐं माण्हू में इम्प्रूवमेंट ईंदी आहे हर तरीक़े सां। अलाह साईं तव्हांजो हामी नासिर हुजे। मां तव्हांखे 7 मार्क्स थो ॾियां। 7 मार्कूं मज़हर हुसैन साहिब जे तरफ़ां। सो तव्हां साईं पंहिंजी जॻह ते वेहो ऐं थोरी देरि में तव्हांखे ख़ुशख़बरी का ॿुधायूं था।
फ़कीर शहबाज़ फ़कीर सॾिनो शहबाज़। बंबरो साहिब गुज़ारिशात हू अचनि. ए जनाब हुजूर आने मरहबा या मुस्तफा नूर विरछण नूर आए नूर विरछण नूर आए मरहबा या मुस्तफा ए जनाब हुजूर आए मरहबा या मुस्तफा ए जनाब हुजूर आए मरहबा या मुस्तफा नौ निज़ारो वियो लगी अमा आमिना जे सहन ते नौ निज़ारो वियो लगी अमा आमिना जे सहन ते कई खुशी हर हूर आए कई खुशी हर हूर आए मरहबा या मुस्तफा ए जनाब हुजूर आए मरहबा या मुस्तफा ए जनाब हुजूर आए मरहबा या मुस्तफा. ऐं उहा घड़ी अची वई आहे फौज़िया जंहिं घड़ीअ जो तव्हांखे बि इंतज़ार हो बेसब्री सां, मूंखे बि इंतज़ार हो बेसब्री सां, ऐं ख़ासि तौर ते असांजे सना ख़्वाननि खे बि इंतज़ार हो तमामु घणी बेचैनी ऐं बेसब्री सां. नतीजो पहुची चुको आहे. जज साहिबान टोटल जेकी मार्कूं ॿिन्ही राउंड्स में जेके मिलियूं आहिनि उहे जॾहिं काउंट कयूं आहिनि असां पोइ इन नतीजे ते पहुता आहियूं त केरु सोभारो थियो आहे, केरु असां सां गॾु हूंदो ऐं केरु ही मंच छॾे वेंदो. ऐं हीअ ॾाढी पुरमुसरत महफ़िल आहे. मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में. विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक. सुभाणे अल्लाह साईं. जज ॾिसूं छा था चवनि तव्हांजे बारे में. असांजो तमन्नो मोहियो आहे तव्हां. जी इरफान साहब शुरूआत साईं इरफान साईं तव्हां खां कयूं था. फ़कीर शहबाज़ ॾिना यार तुंहिंजो अंग तमामु सुठो आहे पढ़ण जो ऐं जेको स्टाइल आहे तुंहिंजो उहो एॾो उन में एनर्जी आहे जो मतिलबु तोखे को राति जे कहिड़े पर में पढ़ाइजे त तूं उन ताक़त सां पढ़ंदे. बाक़ी हाणे सुर त अलाह जी देन आहे, रस्ते में किथे सुर क़ाइमु रहनि न रहनि, लेकिन एनर्जी तुंहिंजी परफॉर्मेंस में आहे. असाई जॾहिं मथे चढ़ी हेठि लहीं आख़िरी सुर जेके मथे चढ़ो पिया उहो कमज़ोर लॻा आहिनि. ओवरऑल परफॉर्मेंस तुंहिंजी ॾाढी सुठी आहे बच्चा, पहिरें खां बहितर आहे. अलाह तोखे ख़ुशि रखे. मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजा भाउ तोखे 9 मार्कूं साईं. मुबारकूं तव्हांखे. 9 मार्कूं तव्हांखे इरफान साईं ॾिनियूं आहिनि. मखणो फ़कीर छा वाह वाह शाहबाज़ ॾिना फ़कीर शहबाज़ ॾिना तोखे लख लख मुबारकूं हुजनि. ॿियो साईं इरफान साईं बि तोखे ॿुधायो त बाक़ी तुंहिंजी आवाज़ में वॾी ताक़त आहे ऐं ॿुधण वारो तुंहिंजो आवाज़ ॿुधी ऐं तुंहिंजे आवाज़ में नात ॿुधी एॾो त ख़ुशि थींदो, एॾो त ख़ुशि थी पवंदो जो हुनजी दिलि बाग़ो बहार वणिजी वेंदी. असल में नात या शेर हिकु रूह जी राहत हूंदी आहे, पर जे उहो शेर नात जी सूरत में हुजे, हुज़ूर जी तारीफ़ ॿुधी ऐं रूह खे राहत बि हुजे, दिलि बि ख़ुशि थिए, उन सां गॾोगॾु अल्लाह जो रसूल बि राज़ी थी पियो त इहो कपे जा. मां पंहिंजे तरफ़ां 9 मार्क्स ॾियां थो. वाह साईं वाह. 9 मार्कूं मखणे फ़कीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि. सो जी शहबाज़ ॾिना फ़कीर तव्हांखे मुबारक हुजे. असांजा तमामु ॿई असांजा लाइक जजिस दोस्त महिरबानी उन्हनि तमामु सुठा तव्हांखे मार्क्स ॾिना आहिनि. मतिलबु तव्हां ॾाढो सुठो पढ़ियो आहे. तव्हांजी जेका पहिरीं परफॉर्मेंस आहे हुन खां तव्हां वधीक सुठो पढ़ियो आहे. मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहियो. मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे 8 मार्क्स. ऐं उहा घड़ी अची वई आहे फौज़िया जंहिं घड़ीअ जो तव्हांखे बि इंतज़ार हो बेसब्री सां, मूंखे बि इंतज़ार हो बेसब्री सां, ऐं ख़ासि तौर ते असांजे सना ख़्वाननि खे बि इंतज़ार हो तमामु घणी बेचैनी ऐं बेसब्री सां. नतीजो पहुची चुको आहे. जज साहिबान टोटल जेकी मार्कूं ॿिन्ही राउंड्स में जेके मिलियूं आहिनि उहे जॾहिं काउंट कयूं आहिनि असां पोइ इन नतीजे ते पहुता आहियूं त केरु सोभारो थियो आहे, केरु असां सां गॾु हूंदो ऐं केरु ही मंच छॾे वेंदो. ऐं हीअ ॾाढी पुरमुसरत महफ़िल आहे.
ॾाढी शानदार महफ़िल आहे ऐं इन महफ़िल मां ज़ाहिर आहे त हर कंहिंजी दिलि चवंदी तव्हां हिन महफ़िल जो हिसो हुजां, पर कॾहिं कॾहिं मजबूरीअ में किन दोस्तनि खां मोकिलाइणो बि असांखे पइजी वेंदो आहे। सो सभ खां पहिरियां ख़ुशख़बरी ॿुधायूं, छा कयूं? पहिरियों ख़ुशख़बरी ॿुधायो, थोरो सस्पेंस हुजे, सस्पेंस बि हुजे, अचरज में माण्हू हुजनि न, चकर छा आहे, टेंशन बि ॾाढी हूंदी आहे। पर सो मोहम्मद हुसैन क़ादरी साहिब खे गुज़ारिश कंदासीं, परे खां वेठो आहे, सुभान अल्लाह जूं उन जूं सदाऊं बुलंद थियनि थियूं ऐं माशाअल्लाह चेहरे ते मुर्क पिया आहे ऐं ख़ुशी बि आहे, लॻे थो त खटे वेंदो। छा था सम्झो? बस साईं हुज़ूर जी सना आहे, खटींदासीं बि ख़ैर आहे, हाराईंदासीं बि ख़ैर आहे, पकी ॻाल्हि आहे। जेतिरे तक जीअर आई हुज़ूर जी सना हलंदी। ईअं न वरी चवां त जेकॾहिं तूं हाराए में त वरी दुआ सलामी छॾे वञो। सभु ॻाल्हि नसीब जी आहे, जंहिंखे घुरायूं मदनी उहा मर्ज़ी। यार ॻाल्हि वाह जेकी त पोइ सिवा मां कुझु बि हिन ख़ुशीअ में हिकिड़ो भाकुर पाए ऐं असांखां मोकिलाए। मौला तोखे आबाद करे, ॾाढो सुठो सना ख़्वान आई ऐं इहा महिनत जारी रखजांइ भाउ, मौला तोखे आबाद करे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच भाउ, थैंक यू सो मच। ऐं उनखां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि फ़क़ीर वाहिद बख़्श महर साहिब खे त हू अचनि ऐं 2-4 मिंट असां सां कचहरी कनि। फ़क़ीर वाहिद बख़्श जो अंदाज़ पुराणो मौलूदाई अंदाज़ आहे, फौज़िया, ॾाढो सुहिणो अंदाज़ आहे माशाअल्लाह। तव्हां छा था सम्झो फ़क़ीर वाहिद बख़्श खटे वेंदो? नतीजो मूं वटि आहे, तव्हांखे ख़बर न आहे। अंदाज़ न छो भला तव्हां अॻ में हुनखे मायूस करे छॾियो, हुनजे चेहरे ते ॾिसो था। मायूस जी ॻाल्हि न आहे, पर हिन खां सुठी साईं माइक खणो, आवाज़ बि मौजूद आहे। फौज़िया चयो आहे त न खटींदो, सही थी चए जी। असल में जजिस जॾहिं मार्क्स ॾेई रहिया त हुन वक़्तु आउं बि काउंट करे असांजो अंदाज़ो आहे, पर जजिस छा चवंदा हो त तव्हांखे इंशाअल्लाह नंबर मिली वेंदा। तमामु घणो थोराए थो सिंध टेलीविजन वारनि जो जन ही असांखे प्लेटफॉर्म मुहैया कयो ऐं ही असांखे मौक़ो ॾिनो ऐं आईंदा जे लाइ असां मतिलबु पंहिंजे हिन सुरनि ते वधीक ध्यानु ॾींदासीं ऐं वधीक जेको आहे असां प्रैक्टिस कंदासीं। त इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम ज़रूरी न आहे त हिन प्लेटफॉर्म ते हिकु दफ़ो हारायो आहे त हमेशह हाराईंदासीं। थैंक यू बा, लख थोरा। गुज़ारिश कंदासीं हाफ़िज़ सफ़दर इंदड़ साहिब खे त हू बि अचनि, बिजमड़ी पार थो हुजे, दुआ सलाम न छॾिजो, मोकिलायूं था। सजण हीअं बि वाह वाह, हूअं बि वाह वाह, वाह वाह, ईअं जी। बसि पोइ मौला तव्हांखे आबाद कंदो। ॿी महफ़िल में ॿिए राउंड में तव्हां सां मिलूं था, तव्हां खटे विया आहियो, माशाअल्लाह ख़बर आहे तव्हांखे न। उन खां पोइ बसि ईअं जज़्बाती थी हूअं हलिया था वञो। महिरबानी, मां नौकर आहियां। हा जी बिल्कुलु, नौकर उनजो हुजणु घुरिजे। हा बसि, वॾी महिरबानी साईं, तव्हां सोभारा थिया आहियो, लख थोरा तव्हांजा। ख़ुशी कोन थी अमरा खे, छो ख़बर न, छो ख़ुशी न थी? उनखे यकीन न आहे त मां खटे, यकीन न थिए उनखे बिल्कुलु। सो बहरहाल हाफ़िज़ सफ़दर साईं सोभारो थियो आहे ऐं शहबाज़ ॾिने की गुज़ारिश आहे त हू बि अची वञे। शहबाज़ नो बंबरो साहिब, शहबाज़ नो बंबरो साहिब टोपी वारो असांजो दोस्त, इन जो पंहिंजो अंदाज़ आहे, यगानो अंदाज़ आहे इन जो। जॾहिं पढ़े पियो जज असांजा जेके आहिनि उहे मुतासिर हुया। सो शहबाज़ ना साहिब, तव्हांखे ख़बर आहे तव्हां घणियूं मार्कूं कयूं आहिनि? काउंटिंग कई हूंदव? जी साईं। केतिरियूं मार्कूं कयूं अथव साईं? 50 मार्क कयूं। पकी ॻाल्हि आहे? जी साईं, सफ़ा हिसाब में पकायो जा? बिल्कुलु। पहिरें राउंड में घणियूं मार्कूं कयव? पहिरें राउंड में साईं 24 खयूंसीं। 24, पोइ 26 खयूंसीं। पकी ॻाल्हि आहे? जी, चओ त हिकु हिकु वाज़े करे ॿुधायूं त कहिड़े साईं केतिरियूं ॾिनियूं आहिनि। हा, पोइ छा था सम्झो, खटे विया आहियो? खटे विया आहियो? इंशाअल्लाह उम्मीद आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उम्मीदुनि ते दुनिया क़ाइम आहे। तव्हांखे वॾी मुबारक हुजे, तव्हां सोभारा थिया आहियो। 50 मार्कुनि ते असांजो दोस्त शहबाज़ नो बंबरो साहिब खटे वियो आहे। तव्हां बि त वाधाई ॾेई छॾियोसि न। मुबारक हुजे त तव्हांखे। मुबारकूं सिंध टीवी जे पूरे 7 तरफ़ां तव्हांखे मुबारकूं साईं। ऐं मोहम्मद मूसा ऐं नवाब अली चाचड़ साहिब में हिकु जेतिरियूं मार्कूं आहिनि, 49 मार्कूं इन्हनि खयूं आहिनि। सो छा ख़्याल आहे तव्हांजो, इन्हनि जो पाण में थोरो वरी ॿीहर मुक़ाबिलो कराए? बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो मां जेको आहे सो रिज़ल्ट पोइ थो अनाउंस कयां, पहिरियां इन्हनि जो मुक़ाबिलो कराए वठूं। सो सभ खां पहिरियां नवाब अली चाचड़ साहिब, तव्हांखे गुज़ारिश थी करे तव्हां अचो, ॿीहर असांखे कुझु ॿुधायो। ऐं मोहम्मद मूसा, तव्हां थोरो रेडी रहो, तव्हांखे वरी ॿुधंदासीं। तव्हां ॿिन्ही जूं मार्कूं हिकु जेतिरियूं आयूं आहिनि ऐं जॾहिं बि हिकु जेतिरियूं मार्कूं थींदियूं आहिनि त पोइ कुझु न कुझु असांखे करिणो पवंदो आहे। सो ॿीहर ॿुधंदासीं ॿिन्ही खे। नवाब अली चाचड़ साहिब तव्हांजी ऐं असांजे इन बल्कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी में हिन वक़्तु मसरूफ़। बिस्मिल्लाह साईं। तुंहिंजो शान वशाही प्यारा, मुंहिंजा मुहब मदीने वारा, तोखे ताज मिलियो रब ॾाजो ॾिनो, क़ुरान जा 83 पारा, तुंहिंजो शान वशाही प्यारा, मुंहिंजा मुहब मदीने वारा, सूरत सब सुरहान तुंहिंजी, हर आयत में वाखाण तुंहिंजी है, सूरत सब सुरहान तुंहिंजी, हर आयत में वाखाण तुंहिंजी,
हर लफ़्ज़ में आला लाणे तुंहिंजी लजपाल लखन जा सहारा तुंहिंजो शान व शाही प्यारा मुंहिंजा मुहब मदीने वारा तुंहिंजो शान व शाही प्यारा मुंहिंजा मुहब मदीने वारा। सुभान अल्लाह साईं, तव्हांखे ॿुधोसीं मौजूद असांजा जज साहिबान, उन्हनि बि तव्हांखे ॿुधो ऐं तव्हांजे नतीजे जो ऐलान वरी कयूं था जॾहिं मोहम्मद मूसा खे ॿुधी वठूं, पोइ वरी ॿिन्ही में फ़र्क़ु महसूसु कंदासीं त केरु वधीक सुठो ऐं सुहिणो हिन भेरे रहियो, हिन लम्हे में रहियो, छो त तव्हां ॾाढो सुठो पढ़ो था ॿई ॼणा। वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजी जाइ ते वियो। साईं मोहम्मद मूसा साहिबु, तव्हांखे ॿीहर गुज़ारिश कयूं था, तव्हां ॿीहर अचो, तव्हांखे वरी थोरो ॿुधूं ऐं वरी कंहिं फ़ैसिलाए ते नतीजे ते पहुचूं। पाण ॿई ॾाढो सुठो पढ़ो था, असां माना सोचूं था त कंहिंखे मार्कूं वधीक ॾिजनि। बिस्मिल्लाह। करे दिल थी दाहूं या बस शौक रुगो दीदार जो सुभान अल्लाह। कर नजर करम या शाए उमम छा हाल भला बेकार जो सुभान अल्लाह। माया साईं गुनाहगार घणो पांजे बनते शर्मसार घणो असियासिन के एतबार घणो वला सौफ वरे इकरार जो। थैंक यू बा, थैंक यू मोहम्मद मूसा साहिबु, ॾाढो सुठो पढ़ियो तव्हां। मोज़िज़ जज जेकी असांजा आहिनि, इरफान समूह साहिबु, मोहम्मद असांजो मखणो फ़कीर साहिबु ऐं मज़हर हुसैन साहिबु, जेसीं ताईं हिन नतीजे ते पहुचनि, आउं अदिन खे गुज़ारिश कयां थो त हू डाइस ते अचनि। अदिन सां बि थोरी कचहरी करणी आहे मूंखे, चारई अदियूं मुंहिंजूं डाइस ते अची वञनि। अदी असांजी अक्सा, अब्दुल ख़ालिक, अदी नरगिस, शबनम नूर ऐं शाइस्ता अब्बासी, हिन खे गुज़ारिश आहे त हू डाइस ते अची वञनि ऐं वारे वारे सां उन्हनि सां मुखातिबु थींदुसि। अदी असांजी अक्सा, अब्दुल ख़ालिक, तव्हां माइक वठो सभ खां पहिरियां। कीअं आहियो, ठीकु आहियो? हसरत, उम्मीद, जज़्बो सभु ओके आहे? छा था सम्झो? शागिर्द खे ख़बर हूंदी आहे पेपर ॾियण वक़्तु ई त आऊं छा लिखी आयो आहियां। हा त उहा ग़लती मूंखे ख़बर न जेकी मां कयूं आहिनि। माना तव्हां पाण तस्लीम कयो था त न आहियो? इहा वॾी ॻाल्हि आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। पोइ तव्हां न आहियो सच में? ठीकु आहे, इहा चेहरे ते मुर्क सलामत रखे, मौला तव्हांखे आबाद करे, इहो शौक़ु जारी हुजे। वॾी महिरबानी तव्हांजी भेण, लख थोरा। ऐं उन खां पोइ आउं शाइस्ता खे गुज़ारिश कंदुसि त उहा ॻाल्हाए। शाइस्ता भेण, कीअं आहियो, ठीकु आहियो? बाबा छा चवंदो आहे तव्हांजे बारे में? खटे वेंदा आहियो न हर दफ़े, जॾहिं बि स्कूल में पढ़ंदा आहियो, मिलाद में पढ़ंदा आहियो, सोभारा थींदा आहियो, ईअं न? हिते बि उमीद आहे, हिते उमीद आहे खटण जी? पकी ॻाल्हि आहे? पोइ अनाउंस कयूं त तव्हां खटे विया आहियो, उदास छो थी विया आहियो? तव्हां खां मोकिलायूं, तव्हां हाराए विया आहियो, तव्हांखे ख़बर आहे? हाराए विया आहियो तव्हां? जी सर, घटि मार्क्स लॻनि थी ॿियनि जे मुक़ाबले में। पोइ तव्हां सहेलियुनि सां मिलंदो, उन्हनि खे छा चवंदो? आउं हाराए आई आहियां। मदाहे मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। केॾी मुर्क आहे तव्हांजे चेहरे ते, माशाल्लाह। मौला सलामत रखे। बाबा साईं सां आया आहियो तव्हां? बाबा साईं खे ख़बर पइजी वई, अम्मा खे हाणे ख़बर पवणु खपे। उनखे फ़ोन कयो जल्दीअ में, उनखे चओ अम्मा आउं सखर वई हुयसि न, उते नातिया कॉम्पिटिशन में आउं खटे वई आहियां फ़िलहालु, छो त ॿिया राउंड जेके थींदा उन्हनि में वधीक रिज़ल्ट जी ख़बर पवंदी। वॾी महिरबानी भेण, तव्हां सोभारी थी आहियो, बल्कि सोभमाणी आहे, तव्हां पंहिंजी जाइ ते वियो। ऐं उनखां पोइ आउं गुज़ारिश कयां थो अदी शबनम नूर खे त उहा ॻाल्हाए मूंसां थोरो। शबनम नूर माशाल्लाह खिले पे थी। अदी कीअं आहियो, ठीकु आहियो? जी हाँ सर, बिल्कुल। तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ज़बरदस्त आहियो। जी जी बिल्कुल।
तव्हांखे ख़बर आहे तव्हां मार्कूं ॿिन्ही राउंड्स में तव्हां वधीक वरितियूं आहिनि? जी जी हाँ सर। ख़बर अथव मार्कुनि जी ॻणप कई अथव? जी जी बिल्कुल। केतिरियूं मार्कूं खयूं आहिनि तव्हां? 58। 58? जी सची ॻाल्हि आहे? जी बिल्कुल। वॾी ॻाल्हि आहे। तव्हांजो हाफ़्ज़ो केॾो माशाल्लाह ज़बरदस्त आहे। इहो किथां आयो तव्हांखे एतिरो हाफ़्ज़ो? मतिलबु इहो यादि कंदा आहियो कीअं माना हिसाब किताब में घर जो सौदो सामान कीअं माना तव्हां घुराईंदा आहियो छा? न सर बिल्कुल न। पोइ बाक़ी न सर तव्हां ॿुधाईंदा वञनि पिया जजिस मार्क्स ॿुधाईंदा वञनि पिया त मां। अच्छा पोइ हाणे तव्हांखे दिलि में छा आहे उम्मीद खटी विया आहियो सच में? सर 58 मार्क्स हूंदा त ज़ाहिर आहे मूंखे त लॻे पियो थोरो मूंखे खिली ॾेखारियो वरी। भेण तव्हांखे मुबारक हुजे मुंहिंजी भेण, तव्हां खटे विया आहियो सच में। थैंक यू सर। ऐं बाबा साईं खे तव्हां ख़ुशख़बरी ॾेई छॾियो, अम्मा खे ख़ुशख़बरी ॾियो। ॿिया केरु आहिनि घर में? जी बस घर में मुंहिंजी अम्मी त मूंसां गॾु आहे। माशाल्लाह अम्मीअ खे चइजो आउं सोभारी थी आहियां, अलाह साईं तव्हांखे वधीक ड्रिकी ॼमार ॾे ऐं आईंदा जेको ॿीहर जेको असांजो राउंड हूंदो उन में तव्हां सां वरी सखर नवाबशाह हैदराबाद जा जेकी असांजूं वधियूं हूंदियूं या अदा हूंदा उहे मुक़ाबिलो कंदा। अॻिते जो राउंड ॾिसूं त छा थो थिए। हिन वक़्त ताईं तव्हां कामयाबु आहियो, वॾी महिरबानी भेण, लख तोरा तव्हांजा। अदी नरगिस सां मुखातिब थियूं। अदी नरगिस छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहे। तव्हां ईअं सफ़ा आहिस्ते छो ॻाल्हाईंदा आहियो? आवाज़ ई एतिरो आहे। आवाज़ नात में त ॾाढो सुठो आवाज़, वॾो ज़बरदस्त आवाज़, खुलियल आवाज़ हो तव्हांजो। तव्हां खां जेकॾहिं मोकिलायूं सची ॻाल्हि आहे, ॾुख न थींदो तव्हांखे? ॾुख थींदो पर हिते पहुचण बि वॾी ॻाल्हि आहे। ॾुख छो थींदो? हिते पहुचण बि वॾी ॻाल्हि आहे। सही ॾुख छो थींदो तव्हांखे? बस मूंखे वरी ॿीहर इहो मौक़ो न मिलंदो। तव्हां सुठो पढ़ियो आहे न, तव्हांखे ख़बर आहे न। उदास छो थी विया आहियो? उदास न, तव्हां खां मोकिलायूं तव्हां हाराए विया, तव्हांखे ख़बर आहे? हाराए विया तव्हां? जी सर, घटि मार्क्स लॻनि थियूं कंहिंजे मुक़ाबले में। पोइ तव्हां सहेलियुनि सां मिलंदो उन्हनि खे छा चवंदो? आउं हाराए आई आहियां। जेको सच आहे उहो ई चवंदासीं। ॾाढो सुठो पढ़ियो आहे तव्हां। तव्हां चाहियो थियूं त तव्हां वञो। बस वञिणो आहे त वेंदासीं। तव्हां मूंखे ॿुधायो, पंहिंजे दिलि जो हाल ॿुधायो, तव्हां छा थियूं चाहियो? तव्हां हिते हुजो या वञो? बस जेको तव्हांजो फ़ैसिलो। असांजो फ़ैसिलो त थी वियो आहे, तव्हांजी दिलि छा थी चए? आउं स्पेशल गुज़ारिश करे सघां थो जज साहिबान। न सर, बस जेको फ़ैसिलो आहे। तव्हांजी दिलि चवे थी तव्हां वञंदो या रहंदो? सर जेको तव्हां जजिस। आउं तव्हांखे ॿुधाए चुका आहियां जजिस खे मां स्पेशल गुज़ारिश करे सघां थो तव्हांजे लाइ, असांजे डायरेक्टर खे गुज़ारिश करे सघां थो। तव्हांजो आवाज़ ॾाढो सुठो आहे। कयां गुज़ारिश कयां गुज़ारिश? ॿुधायो। कयां गुज़ारिश तव्हांखे टिकाइण जे लाइ, रहण जे लाइ, हिन प्रोग्राम जो हिसो बणाइण लाइ। सर मुंहिंजे करे तव्हांजे लाइ मसला थियनि। इहो मसलो न थींदो। स्पेशल असांजो जेको डायरेक्टर आहे उहो असांखे इहा इजाज़त ॾेई सघे थो। जी सर। कयां गुज़ारिश? जी बिल्कुलु। जज साहिबान, आउं तव्हांखे हिकिड़ी स्पेशल अपील कयां थो, गुज़ारिश कयां थो। ऐं मुंहिंजो डायरेक्टर साहिबु इमरान चांडियो साहिबु जेकॾहिं हिन वक़्तु मूंखे ॿुधे थो त मुंहिंजे ख़्याल में ॾाढो सुठो परफॉर्म कयो आहे नरगिस, ऐं नरगिस जूं 44 मार्कूं आहिनि। जेकॾहिं स्पेशल छो त पाण खे जॾहिं पाण 5 खयासीं त हूं त 6 बि खणी सघे थो। ॾाढा सुठा आवाज़ आहिनि। इरफान समा साहिबु तव्हां बि वेठा आहियो, मखणा साईं तव्हां बि वेठा आहियो, ऐं मज़हर हुसैन साहिबु आहे। ऐं ख़ासि असांजी हिकिड़ी स्पेशल कोटा इहा बि आहे त जेको सुठो पढ़ंदा हुनखे इहो जॾहिं हीउ प्रोग्राम हलंदा त हीअ जेके नौजवान वेठा आहिनि इहे, ऐं प्लस जेका सॼी सिंध हिन वक़्तु ॾिसे पई या सिंध खां ॿाहिरि मदाए मुस्तफ़ा जेको हीउ प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि, त इहो असां हैदराबाद जी स्टेशन्स खां वठी असां अनाउंसमेंट कंदा पिया अचूं जी त जज पंहिंजो डायरेक्टर वटि हिकिड़ी सीट आहे जो हैदराबाद में बि काफ़ी अहिड़ा सुठा आवाज़ रहिजी विया सिलेक्शन दौरान, त इहा तय हो त हिकिड़ी जंप सीट आहे जेका उन जा पावर सिर्फ़ु डायरेक्टर वटि आहिनि। जी जी। त हू जॾहिं उनखे सिलेक्ट कंदो त उन जो वास्तो हिन कॉम्पिटिशन जे कंहिं फर्ज़ सां न हूंदो, उहा स्पेशल सीट थी। असांजे डायरेक्टर साहिब खे गुज़ारिश कयूं था, उहो साम्हूं वेठो पिया आहे, ॾिसे थो। इमरान चांडी साहिब गुज़ारिश आहे जेकॾहिं असांखे इजाज़त हुजे त हिकिड़ी सीट असां वाधारी ॾेई सघूं था। ऐं इमरान चांडी साहिब हथ जे इशारे सां पाण खे इजाज़त ॾिए थो। असांजी बि इजाज़त आहे। ईअं साईं, बिस्मिल्लाह। वाह वाह, मुबारकूं भेण नरगिस तव्हांखे, तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थी वियूं आहियो ऐं स्पेशल हिकिड़ी सीट तव्हांजे लाइ मूं वरिती आहे।
ऐं मौला तव्हांखे आबाद करे, तव्हां ॾाढो सुठो परफॉर्म कयो था, ॾाढी सुठी जेका आहे सनाख्वानी कयो पिया ऐं मूं न पिए चयो असांजी पूरी सथ, असांजी पूरी जेका टीम हुई पूरो सथ हुयो। फौजिया ख़ादिम जंहिंमें शामिल आहे, इमरान चांडियो साहिबु, ज़फ़र जिसकाणी ऐं ख़ासि तौर ते असांजा जज साहिबान जेके आहिनि, सभिनी तव्हांखे विञाइणु न थियो चाहियो, इन जे करे तव्हांखे ॿीहर असां पंहिंजे प्रोग्राम में रखी छॾियो आहे। ईंदड़ राउंड्स में तव्हां कहिड़ो परफॉर्म कंदो इहो तव्हां ते आहे, सुठियूं नातूं यादि करे अचो, ठीकु आहे बाबा? अलाह साईं तव्हांखे आबाद करे, तव्हांजे वालिदैन खे आबाद करे। थैंक यू बेटा, थैंक यू बाबा, थैंक यू। ऐं उनखां पोइ असां मोकिलाईंदासीं पंहिंजे प्यारे दोस्त गुलाम मुस्तफ़ा सूमरी साहिब खां बि, हितां ई परे खां मोकिलायूं था साईं। मौला तव्हांखे आबाद करे, बल्कि साईं पाण अचे थो साईं। वाह वाह साईं, मोकिलाइण बि ईअं हुजे नी जीअं तव्हां अचो था। वाह वाह सुभाणे अलाह साईं। माई कान साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। मौला तव्हांखे आबाद करे। तव्हांखे चए मोकिलायूं था, पोइ बि तव्हां आया मोकिलाइण, वॾी महिरबानी। हिकिड़ो भाकुर मोकिलाणी जो लॻी वञे साईं। अलाह साईं तव्हांखे आबाद करे, ॾाढी सुठी सनाख्वानी तव्हां बि कई, महिरबानी साईं, महिरबानी, लख थोरा। ईअं हूंदो अथव फौजिया मोकिलाइण। बिल्कुलु बिल्कुलु। वाह वाह। सो साईं मोहम्मद मूसा ऐं नवाब चाचड़ जो फ़ैसिलो तव्हां ते छॾियो होसीं, जज साहिबान, तव्हां अलाए कहिड़ो फ़ैसिलो कयो, ॿिन्ही खे ॿुधोसीं बि सही। उन्हनि खे उनखे मोहम्मद मूसा वासी साहब ऐं नवाब अली चाचड़ साहब खे जी जी असां वरी ॿुधंदासीं। माना वरी जज साहिबान जो इहो रायो आहे। अच्छा, इन ॿिन्ही नात खाननि खे वरी ॿुधो वेंदो। माना टियों भेरो ॿुधूं था। सो सभ खां पहिरियां कंहिंखे ॿुधायूंसीं? उन में पहिरियां मोहम्मद मूसा वारसी साहब खे। सही सही। जजनि जी राय जो एतिराम कंदे मोहम्मद मूसा वारसी साहिब खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि, बल्कि असांजे प्रोग्राम में ॿीहर असांजी राइस ते अची वञनि ऐं वरी मिठे मुर्सली सना में अक़ीदत जा गुल निछावर कनि। सभु कंदो उहो ई साईं मालिक आहे ऐं अल्लाह ताला जेको चाहींदो वो ही होगा जो मंज़ूर खुदा होगा। बेशक। बिस्मिल्लाह साईं। ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन अल्लाह, ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन अल्लाह, ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन। ओ नूर भरे नाज भरे जंहिं रुख ते ज़ेब ज़ीनत। सोहणिया सूरत मुंहिंजे साईं जी, मुंह में ताब मिसल। सोहणिया सूरत मुंहिंजे साईं जी, मुंह में ताब मिसल। ॾिसन आशिक, ॾिसन आशिक कीअं से रहनि अल्लाह, ॾिसन आशिक कीअं से रहनि। ओ नूर भरे नाज भरे जे रुख ते ज़ेब ज़ीनत, जे रुख ते ज़ेब ज़ीनत। वॾी महिरबानी मोहम्मद मूसा साईं। जज़ाकल्लाह। जज़ाकल्लाह। तव्हां पंहिंजी जाइ ते वियो। मोहम्मद नवाब अली चाचड़ साहब। नवाब अली चाचड़ साहिब गुज़ारिश आहे त उहो अची वञनि। असुर वेल आंदो मौला महबूबन जी ज़ात खे, ओ नकी ॾींहं खे ॾुख पहुतो, नकी ॾींहं खे ॾुख पहुतो, नकी रंज रात खे। असुर वेल आंदो मौला महबूबन जी ज़ात खे, है ॿिन्ही पे ख़ुदा खां इहो ख़ैर तलबियो। ओ ॿिन्ही जे हिसे में अची मुस्तफ़ा वियो। कबूलियो कबूलण वारे, कबूलियो कबूलण वारे ॿिन्हिनि जी बात खे। असुर वेल आंदो मौला महबूबन जी ज़ात खे, असुर वेल आंदो मौला महबूबन जी ज़ात खे। सुभान अल्लाह साईं, सुभान अल्लाह। सो हाणे साईं जी दीद तव्हां ॾिया। हा मां बसि इहो चवंदो त अनाउंस कयो था। हा बसि अनाउंस कयो हाणे तव्हां। साईं केरु अनाउंस? ॻाल्हाइण काफ़ी थी वियो। वाह वाह। तव्हां अलाए कहिड़ो नालो सिलेक्ट कयो आहे साईं? बाबा साईं कहिड़ो अलाए नालो सिलेक्ट कयो अथव? नालो तव्हां बि थोरी पंहिंजी पिच वधायो त असांखे बि आवाज़ तव्हांजे ॿुधण में अचे। साईं कहिड़ो नालो सिलेक्ट कयो अथव? हा नालो सिलेक्ट साईं असांजो जेको मजमूई फ़ैसिलो आहे जी साईं, उहो असां महफ़ूज़ करायो आहे साईं मज़हर हुसैन साहिब वटि। जी साईं। साईं मज़हर हुसैन अनाउंस कंदो। वाह वाह साईं। साईं ज़िम्मेदारियूं तव्हां ते अची वेंदियूं। ॾाढो ॾुखियो फ़ैसिलो आहे। न ज़ाहिर आहे ऐं असांजी कोशिशि इहा आहे त कंहिं सां हक़ तलफ़ी न थिए, नाइंसाफ़ी न थिए, इंसाफ़ थिए। इन करे वराए वराए ॿुधोसीं। सही। रिकाउंटिंग थी आहे, सभु कुझु थियो आहे, सभु हर शइ हुन में रिकॉर्ड ते आहे। सही।
मतिलबु मुतफ़िक़ा फ़ैसिलो साईं मखणे साईं जो अदे इरफान समय साहब जो ऐं मुंहिंजो नवाब अली चाचड़ साईं खे सिलेक्ट था कयो। वाह साईं वाह। नवाब अली साहिब सोभारा थिया आहियो, तव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं अलाह साईं तव्हांखे आबाद कंदो, सभु ॻाल्हि नसीब जी आहे। मोहम्मद मूसा साहिब ॾाढो ज़बरदस्त परफॉर्म करे थो। मोहम्मद मूसा साईं तमामु सुठो परफॉर्म कयो, आख़िर ताईं इन्हनि चेज़ कयो आहे सॼे कॉम्पिटिशन खे, माशाअल्लाह इन्हनि खे जस हुजे। तव्हांखे आबाद करे। थैंक यू सो मच। तव्हां असांजे अॻिले राउंड्स में अची वेंदो। ऐं मोहम्मद मूसा साईं ॾाढो सुठो पढ़ियो तव्हां, माशाअल्लाह। अलाह साईं तव्हांखे आबाद करे। बसि हाणे परे खां ई मोकिलायूं था, कॾहिं कॾहिं मोकिलाणी अहिड़ी बि हुजणु घुरिजे। अलाह साईं तव्हांखे आबाद करे। सो अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। फौजिया वेंदे वेंदे मखणे साईं खां हिकिड़ो ज़बरदस्त नातिय कलाम ॿुधंदासीं। हयाती बख़ैर सुभाणे हिन ई प्रोग्राम में वरी असां अवांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। असां पारां अल्लाह वाहे। दिल रो न कबाहे कर दुख दूर मदीने में सरकार अग्यां सलवा सब सूर मदीने में सरकार अग्यां सलवा सब सूर मदीने में अज पाण भी रोए थी मूंखे बुरुआरे थी उभडारी दड़ने उछंगार उभरी थी मन दाह वनी थे का मंजूर मदीने में सरकार अग्यां सलवा सब सूर मदीने में एक दोस्त था पंहिंजो पैगाम पुनो दो खत हरम दर खोले बड़ी खूब रुनो दो खत हरम दर खोले बड़ी खूब रुनो दो प्यो चवे पहुँचाए दुसे मां जरूर मदीने में सरकार अग्यां सलवा सब सूर मदीने में सरकार अग्यां सलवा सब सूर मदीने में। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।